बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम, अस्सलाम वालेकुम, सुबह बख़ैर, गुड मॉर्निंग। असीं अवांजी ख़िदमत में न आहियूं, बल्कि मां आहियां अॼु अवांजी ख़िदमत में। सदफ़ भुट्टो जी तबियत ठीकु न आहे। इरशाद जागरानी तव्हांजी ख़िदमत में पेश थी वियो आहे। उमेद आहे तव्हां बिल्कुलु ठीकु ठाक हूंदो, ख़ैरियत सां हूंदो, मज़े में हूंदो, करार में हूंदो। जेकॾहिं न आहियो त पोइ तव्हांजे लाइ असीं दिलि सां दुआ कयूं था त अल्लाह साईं तव्हांखे ख़ैर आफ़ियत सां रखे, पंहिंजो ख़्यालु कंदा कयो, एहतियात कंदा कयो। इलाही वायरसिस जेके आहिनि से उहे आम जाम आहिनि, सो माण्हुनि सां मिलण में बि थोरो एहतियात कंदा कयो। ऐं जेकॾहिं तव्हां पंहिंजी केयर कंदव त पोइ तव्हां अॻिते जी तकलीफ़ खां थोरो बची पवंदो, न त 3-4 ॾींहं वरी माण्हू रेस्ट थो करे ऐं 3-4 ॾींहं लॻातार जेके कम आहिनि उहे तमामु घणा मुतासिर थी वञनि था, उनजो तमामु घणो नुक़सानु पाण खे पवे थो। बाक़ी जेकॾहिं परेशान आहियो त को मसइलो न आहे, को मामिलो न आहे। ऐं इन में बि अलाह जी रज़ा आहे ऐं इहा बि हिकिड़ी आज़माइश आहे। ऐं इन आज़माइश में हिकिड़ी ॻाल्हि ख़बर पवंदी आहे त मिलण वारनि में पंहिंजो केरु आहे। माण्हू इलाही मिलंदा आहिनि, हूअं त खोड़ सारा माण्हू मिलंदा आहिनि, पर उन वक़्तु ॾुखे वक़्त में ऐं ॾुखी घड़ीअ में परेशानी वारी कैफ़ियत में उहे माण्हू मिलंदा आहिनि जेके सचा माण्हू हूंदा आहिनि, जेके भला माण्हू हूंदा आहिनि, दिलि जी दिलि सां राह हूंदी आहे। ऐं उन्हनि माण्हुनि खे ख़बर पइजी वेंदी आहे, उहे तव्हांजो चहिरो पढ़ी वेंदा आहिनि, तव्हांजो अखियूं पढ़ी वेंदा आहिनि। ऐं उन्हनि खे ॿुधाइण जी बि ज़रूरत कॾहिं कॾहिं न पवंदी आहे त मूंखे कहिड़ी तकलीफ़ आहे ऐं मां छो परेशान आहियां या मां कहिड़े मामले में मुंझियल आहियां। सो अलाह कंदो समूरा मामला तव्हांजा हल थी वेंदा। बाक़ी सच जेको बि चवे थो माण्हू उहो सदाईं माना सुरहो थिए थो, उहो सदाईं नेकनामीअ में आहे। पर ॻाल्हि इहा आहे त अॼुकल्ह जेकी माण्हू आहिनि उन्हनि खे हक़ जी ॻाल्हि तॾहिं वणंदी आहे जॾहिं उहा ॻाल्हि उन्हनि जे हक़ में हुजे, ऐं सची ॻाल्हि तॾहिं वणंदी आहे जॾहिं उहो सच उन्हनि जे फ़ाइदे में हुजे। सो कॾहिं कॾहिं थोरी इन मामले में बि केयर कंदा कयो, छो त इहे जेके ॻाल्हियूं आहिनि या इहे जेके सचायूं आहिनि इहे बि कॾहिं कॾहिं ॻिचीअ में पइजी वेंदियूं आहिनि। सो बहरहाल कल्ह असां प्रोग्राम कयो होसीं। प्रोग्राम जी इब्तिदा में असां ॾाढी हिकिड़ी मुस्बत ॻाल्हि खणी आया हुआसीं। ॾिंगी ॿेट ते ऐं भंडार ॿेट ते जेको कब्ज़ो आहे वफ़ाक़ पारां हिकिड़ो सदारती ऑर्डिनेंस जारी कयो वियो आहे। ऐं उनखां पोइ असांजा जेकी सिंधी माण्हू आहिनि, असांजा जेकी मारू माण्हू आहिनि, उन्हनि ताईं जीअं जीअं इहा ॻाल्हि पहुती, जीअं जीअं इहा ख़बर पई, त उहा ख़बर पवंदे पवंदे हर माण्हू तवाईअ में बि अची वियो। हर माण्हू पंहिंजो पंहिंजो एतिजाज बि रिकॉर्ड करायो। पोइ जंहिंखे जेको नेटवर्क हुयो, किन दोस्तनि हिक ॿिए खे फ़ोनियूं कयूं त छा करणु घुरिजे इन मामले ते, ऐं किन दोस्तनि फेसबुक ते पोस्ट लॻाई, ऐं जेकी वरी वस वारा हुया जेकी कुझु करे पिए सघिया, उन्हनि वरी जेकी मुख अॻुवाण आहिनि, जेकी ख़ासि तौर ते ईअं खणी चऊं त वस वारा आहिनि या कर्ता धर्ता आहिनि या जेकी कुझु करे सघनि था, उन्हनि सां मुलाक़ातूं कयूं। इन मामले खे तमामु घणो ईअं खणी चयूं त इन मामले ते तमामु घणो स्टैंड वरितो। ऐं उनखां पोइ नतीजो इहो निकितो आहे कल्ह के ॾींहं में त कल्ह तमामु घणा एहतिजाज बि तव्हां ॾिठा पए। ऐं उनखां पोइ मुख़्तलिफ़ क़ौमपरस्त पार्टियुनि पारां बि एहतिजाज आयो पए ऐं उन्हनि जा एहतिजाजी बयान बि रिपोर्ट थिया पए। अयाज़ लतीफ़ पलीजो साहिबु जेको क़ौमी अवामी तहरीक जो सरबराह आहे, उन बि चयो पए त इहो मनसूबो ठीकु न आहे, इहो दुरुस्त न आहे, ऐं सिंध सां इहा नाइंसाफ़ी आहे, सिंध सां इहा ॿियाई आहे, ऐं सिंध सां हूअं ई ॿियाई ऐं नाइंसाफ़ी थींदी रहंदी आहे। अॼु जी जेका ताज़ी अपडेट आहे उहा इहा आहे त इन सिलसिले में वज़ीर आला अॼु सूबाई काबीना जो जेको आहे सो इजलास घुराए वरितो आहे। ऐं अॼु इन मामले ते ख़ासि तौर ते डिस्कस कई वेंदी, इन मामले ते ॻाल्हायो वेंदो त इहो मामिलो थियो कीअं ऐं छो थियो, ऐं इन जा नतीजा कहिड़ा निकिरंदा, ॻाढ़ा नतीजा निकिरंदा या के हाकारी नतीजा निकिरंदा। सो इन हवाले सां कल्ह बिलावल भुट्टो ज़रदारी साहिब जी बि हिकिड़ी ॾाढी सुठी ॻाल्हि रही, ऐं सिंधी माण्हुनि जे दिलनि में वरी हिकिड़ी मुहबत पैदा थी वई इन मामले ते। छो त सिंध जे मामले ते जेको बि ॻाल्हाईंदो आहे, सिंधी माण्हू उनखे ॾाढी भरपूर मोट ॾींदा आहिनि। उहो भले सिंधी हुजे या उर्दू ॻाल्हाईंदड़ असांजो सिंधी हुजे, सिंधी माण्हू उनखे जीअं में जायूं ॾींदा आहिनि। ऐं सिंध जी जॾहिं हक़ जी ॻाल्हि थींदी आहे त पोइ पाण सभई उन माण्हू सां गॾु हूंदा आहियूं। बिलावल भुट्टो ज़रदारी साहिबु कल्ह पंहिंजो ट्वीट कयो ऐं उन में इहा ॻाल्हि वाज़े तौरु चई अथई ऐं इहा ॻाल्हि वाज़े तौरु कई अथई त सिंध जे ॿेटनि ते कब्ज़ो ईअं ई आहे जीअं मक़बूज़ा कश्मीर ते आहे, जीअं कश्मीर ते कब्ज़ो थियल आहे, जंहिंखे पाण मक़बूज़ा कश्मीर चऊं था। बिल्कुलु अहिड़े ई तरीक़े सां हीअ ॿेटनि ते कब्ज़ो आहे ऐं इहो कंहिं बि सूरत में असांखे क़बूल न आहे। हाणे ॻाल्हि इहा रहे थी, हाणे ॻाल्हि इहा वञी पधरी पट पई आहे ऐं इहा ॻाल्हि साम्हूं अची वई आहे त जेकॾहिं बिलावल भुट्टो ज़रदारी साहिबु इन ॻाल्हि जो हिमायती न आहे ऐं उहो बि शिकायती आहे असां वांगुरु, त इहा ॻाल्हि सुठी न आहे, त उनजा जेके अॻुवाण आहिनि, जेकी उनजी पार्टी जा अॻुवाण आहिनि, निसार खोड़ो साहिबु उनजी हिमायत में आहे। ऐं निसार खोड़े खां पोइ वरी नासिर शाह साहिब बि ॿेटनि जी जेका अलावत आहे, ख़ासि तौर ते उते जेको तमीराती कमु थिए थो या कमु थियण वारो आहे, उन्हनि ॻाल्हि जी हिमायत में आहिनि। ऐं असांखे तव्हांखे सभिनी खे पाण सभिनी खे कन्विंस करण जी कोशिशि कनि पिया त इहो कमु ठीकु आहे, इहो बहितरु आहे।
हाणे बिलावल भुट्टो ज़रदारी साहिब खे करणी घुरिजे त उन्हनि खां बि पुछाणो करे त तव्हां इहो बयानु छो था ॾियो ऐं जॾहिं त पार्टी जो जेको सरबराह आहे जेको चेयरमैन आहे उहो पाण चवे थो त इहो सिलसिलो ठीकु न आहे ॿेटनि ते अॾावतूं न थियणु घुरिजनि तमीरात न थियणु घुरिजे ऐं इन सां सिंध खे तमामु घणो नुक़सानु थींदो न सिर्फ़ु सिंध खे नुक़सानु थींदो पर सिंध जो जेको ईंदड़ नसुलु आहे उहो ॾाढो ॾुखियाईअ जो शिकार थींदो उनजो सबबु इहो आहे त ॿेटनि ते न सिर्फ़ु तमीरात थींदी न सिर्फ़ु नवां शहर ॾिबा पर उतां जा जेकी बि वसीला आहिनि ॿेटनि जा माना ज़मीनूं त सिंध जूं हूअं ई खपाइजनि थियूं पियूं नवां शहर अॾजनि था पिया पर ॻाल्हि इहा आहे त जॾहिं ॿेटनि ते असांजा शहर अॾिबा त ज़ाहिर आहे उते आलूदगी बि थींदी गंदगी बि थींदी ऐं इन सां गॾोगॾु जेको वफ़ाक़ जो जेको सदारती ऑर्डिनेंस आहे जेको वॾो हिकिड़ो पर्चो आहे जेको पेपर आहे मुख़्तलिफ़ सिफ़नि ते उन में इहो बि लिखियलु आहे त इन मामले ते वफ़ाक़ जा जेकी ख़ासि जेको आहे ॿेटनि जो जेको मामिलो आहे उन ते इहा ॻाल्हि बि लिखियलु आहे वाज़े तौर ते त हितां जा जेकी बि मदनी वसीला हूंदा ॿेटनि जा उहे समूरा वफ़ाक़ जे अख़्तियार में हूंदा ऐं इन समूरे अख़्तियार में अदालतूं बि रुकावट न बणजंदियूं अदालतूं बि का कार्रवाई न कंदियूं इहो हिकिड़ो वाज़े तौर ते उन पेपर में लिखियलु आहे जेको इंतिहाई ॾुखियो तव्हांखे असांखे सभिनी खे लॻे थो इन सिलसिले में जेकी सिंध जा अदीब आहिनि दानिश्वर आहिनि उन्हनि बि पंहिंजूं मुहिमूं शुरू करे छॾियूं आहिनि ऐं ईंदड़ आचर ते कुझु तंज़ीमुनि पारां मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते एतिजाज बि रिकॉर्ड कयो वेंदो ऐं करायो वेंदो रिकॉर्ड एतिजाज डॉक्टर कादर मक्सी साहिब बि सॾु ॾेई छॾियो आहे एतिजाज जो ऐं ॿिए पासे ॿियूं जेके तंज़ीमूं आहिनि दोस्त तंज़ीमूं सिंध दोस्त तंज़ीमूं जेकी सिंध सां मुहबत कनि था उन्हनि बि एतिजाज जो सॾु ॾिनो आहे मुख़्तलिफ़ प्रेस क्लबनि ॿाहिरां हिकिड़ो भरपूर माण्हुनि जो हुजूम हूंदो ॾाढी ख़ुशीअ जी ॻाल्हि इहा आहे त पाण भली छिड़ सम्झनि माण्हू पाण खे पाण अकेला हुजूं पाण परे हुजूं हिक ॿिए सां न ॻाल्हायूं असांजा मुंहं जेके आहिनि से उहे दबला हुजनि भली पर जॾहिं सिंध जी ॻाल्हि ईंदी आहे जॾहिं सिंध जी वहदत जी ॻाल्हि ईंदी आहे ऐं सिंध जी सलामतीअ जी ॻाल्हि ईंदी आहे मिटीअ सां मुहबत जी ॻाल्हि ईंदी आहे त पाण सभई गॾिजी वेंदा आहियूं पोइ भली केर बि हुजे सिंध में ॻाल्हाईंदड़ बलोची हुजे सिंध में रहंदड़ पंजाबी हुजे या सिंध में रहंदड़ जेको आहे सो ॿी ॿोलीअ वारो माण्हू हुजे ऐं जेकी बि सिंध सां मुहबत कनि था उहे सबूरा ॿिट बणिजी वेंदा आहिनि ऐं चवंदा आहिनि त सिंध जे मामलनि ते का बि सौदेबाज़ी न कई वेंदी ऐं जेकॾहिं सिंध ॾांहुं को मेरी अख़ सां ॾिसंदो त उनजे लाइ असां वटि बंदोबस्तु थियलु आहे सो एतिजाजनि जूं जेके आहिनि तहरीकूं इहे सिर्फ़ु फेसबुक वारियूं बि न आहिनि उहे अमली तौर ते बि रोडनि ते बि एतिजाज थियनि पिया इहा बि हिकिड़ी ॾाढी सुठी ॻाल्हि आहे पहिरियां मूंखे हिकिड़ी शिकायत हूंदी ज़ाती तौर ते ऐं प्रोग्रामनि में डिस्कस बि कंदो हुयुसि तव्हांजे साम्हूं बि ॻाल्हाईंदो हुयुसि त असां अमली तौर ते थोरो परे थी विया आहियूं अमली एतिजाज खां परे थी विया आहियूं जेका बि ॻाल्हि थिए थी जेका बि वारदात थिए थी पाण सुबुह जो निंड मां उथूं था फेसबुक ते हिकिड़ी पोस्ट छॾियूं था त इन जी मज़म्मत कयूं था बाबा मज़म्मत त कयूं था इन खां पोइ अमली तौर ते केरु निकिरंदो ॿाहिरि एतिजाज केरु कंदो पघर में केरु बीहंदो उस में केरु बीहंदो हीअ जेकी वतुन जे लाइ हीअ जेकी मिटीअ जे लाइ धरतीअ जे लाइ जेकी हक़ वठण जी जेका ॻाल्हि आहे उहा ॾाढी सवली करणो आहे पर इनखे जेकॾहिं निभाइणो आहे जेकॾहिं इनखे ॻाल्हि खे वधाइणो आहे ऐं पाण जेकॾहिं पंहिंजो हक़ वठणु ॼाणूं था त पोइ इन सिलसिले में पाण खे अॻिते निकिरणो पवंदो ऐं आज़ादाना तौर ते बाक़ाइदगीअ सां एतिजाज करिणो पवंदो ऐं पाण जेकॾहिं सभई ॿिट बणिजी जेकॾहिं हिकु बणिजी हिकिड़ियूं मुख़्तलिफ़ रैलियूं एतिजाज कंदासीं त उहो आवाज़ु सगारो थींदो बनस्बत इन जे त पाण फेसबुक ते का मुहिम हलायूं पर फेसबुक ते जेका मुहिम हले थी उनजो बि हिकिड़ो मुस्बत नतीजो निकिरंदो इहो आहे त ओवरऑल माण्हुनि खे इहा ख़बर पवंदी आहे त हिकिड़ो ट्रेंड हले थो ऐं इन ट्रेंड जो नतीजो आख़िर में इहो निकिरंदो जो पाण एतिजाज कयूं पिया सो मुस्बत ॻाल्हि इहा आहे त ॾिंगी ऐं भंडार ॿेट ते जेको कब्ज़ो आहे उन जे बारे में पीपुल्स पार्टी पंहिंजो हाणे मौक़ुफ़ ॾेई छॾियो आहे त असां इन जा हिमायती न आहियूं कल्ह खां वठी पाण पीपुल्स पार्टी ते तमामु घणियूं ॻाल्हियूं कयूं पए उन ते ठठोलियूं कयूं पए उन ते टोकूं कयूं पए उन जे सरबराहनि खे घटि वधि बि ॻाल्हायो पए इलाही माण्हू पर नतीजो इहो असांखे मुस्बत मिलियो आहे सुठो नतीजो इहो मिलियो आहे जो ॾिंगी ऐं भंडार जेकी ॿेट आहिनि उन सिलसिले में अॼु सूबाई काबीना जो इजलास आहे उन में CM सैयद मुराद अली शाह साहिबु काबीना जे मेंबरनि सां इन मामले ते डिस्कस करण वारो आहे ऐं इहो बि चयो वियो आहे त इन बारे में हिकिड़ी रेज़ोल्यूशन पास कई वेंदी करारदाद पास कई वेंदी ईंदड़ सूबाई असेंबली जे इजलास में जेका बि तव्हांजे लाइ असांजे लाइ ॾाढी सुठी ॻाल्हि आहे ऐं सुठी ॻाल्हि सां गॾु असां वटि अॼोके प्रोग्राम में जेकी इस्म ख़ासि हूंदा उहे हूंदा मौसीक़ीअ जा बि ऐं पाण इन मामले ते बि ॻाल्हाईंदासीं जेकी मोज़िज़ महिमान असांजे प्रोग्राम में ईंदा उन्हनि सां कचहरी कंदासीं ख़ासि तौर ते जेका कराची जी ट्रांसपोर्ट आहे इन हवाले सां पाण ॻाल्हाईंदासीं सर्कुलर रेलवे आहे इन हवाले सां पाण ॻाल्हाईंदासीं ऐं फिल्म इंडस्ट्रीअ में छा थियो हुयो माज़ीअ में उहा फिल्म इंडस्ट्री अलाए काॾे वई उहे सिनेमाऊं अलाए काॾे वियूं उहे दिलचस्प ऐं महान अदाकार जेकी असां वॾे शौक़ु चाह सां जिन खे ॾिसंदा हुआसीं ॿुधंदा हुआसीं उहो माहौल अलाए काॾे हलियो वियो
अॼो की कचहरी ॾाढी शानदार थींदी मज़ेदार थींदी ऐं थोरी देरि में उस्ताद मोहरम नाज़ बि असां सां गॾु हूंदो ऐं ॿिया महिमान बि असां सां गॾु हूंदा ॾिसंदा रहिजो पंहिंजो प्रोग्राम सलाम सिंध जी सलाम सिंध में हिकु भेरो वरी तव्हांखे भलीकार चऊं था सुबुह सुबुह जो मूड फ्रेश हूंदो आहे माण्हूअ जो सुबुह सुबुह सां सुठियूं ॻाल्हियूं करणु घुरिजनि कुझु खिलणु घुरिजे कुझु खिलाइणु घुरिजे पर कॾहिं कॾहिं के ॻाल्हियूं अहिड़ियूं अची वेंदियूं आहिनि जो उन्हनि ते बि पाण डिस्कस कंदा आहियूं छो त सिंध जी वहदत जी ॻाल्हि हूंदी आहे ऐं सिंध जी ॻाल्हि ते पाण चुप रही करे ऐं जेकॾहिं ईअं नॉर्मल प्रोग्राम कयूं त इहो मज़ो कोन्हे को सो असांजे प्रोग्राम में अॼु जेकी मुंहिंजा महिमान आहिनि पाण जेका पहिरीं शख़्सियत जो तारुफ़ तव्हां सां करायां थो पाण सुठा दानिश्वर आहिनि सुठा कॉलम निगार आहिनि ऐं असांजे प्रोग्राम में अक्सर ईंदा आहिनि त सुठी ॻाल्हि करे वेंदा आहिनि सो तंज़ीह निगार बि ॾाढा सुठा आहिनि मुख़्तलिफ़ मामलनि ते जेके इशूज़ आहिनि ख़ासि तौर ते सिंध जा या पाकिस्तान जा या सियासत जा उन्हनि में ख़ासि तौर ते गहरी दिलचस्पी रखनि था ऐं उन्हनि ते सुठो ॻाल्हाइण जी सलाहियत बि रखनि था ऐं सुठा मामला हल करण जे लाइ निबिरण जे लाइ सुठियूं सलाहूं बि ॾींदा आहिनि सो भलीकार चऊं था हमीद अलवाणी साहिब खे अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम साईं कीअं आहियो ठीकु आहियो ऐं ठीकु ठाक वॾी महिरबानी लख थोरा तव्हां असांजो प्रोग्राम जो हिसो हूंदा आहियो क़ीमती वक़्तु ॾींदा आहियो ऐं गॾोगॾु थोरी देरि पहिरियां जी मां तव्हांखे ॿुधायो पिए त मौसीक़ी ते बि ॻाल्हाईंदासीं फिल्म इंडस्ट्री ते बि ॻाल्हाईंदासीं अॼु सुठो रागी असां सां गॾु आहे ऐं ख़ासि तौर ते सिंधी स्टेज जो सुठो अदाकार सिंधी ड्रामनि जो सुठो अदाकार ऐं सुठो गुलूकार बि आहे फिल्म बीनी जे हवाले सां जेकॾहिं ॻाल्हायूं त फिल्म ॾिसण जो तमामु घणो शौक़ीन रहियो आहे ऐं तमामु घणियूं यादगार फिल्मूं जेकी हुनजे ज़हन ते अञा बि नक्श आहिनि ऐं केतिरनि ई सुठनि ऐं वॾनि आर्टिस्टनि जे किरदारनि खे ॾिसी करे उन्हनि जी मुहबत दिलि में समायूं वेठो आहे सो भलीकार चऊं था साईं मक़बूल सुमरे साहिब खे साईं अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम ख़ुशि आहियो साईं तबियत ठीकु आहे वॾी महिरबानी लख थोरा तव्हां बि आहियो उस्ताद मोहरम नाज़ साईं तव्हांजो तारुफ़ थोरी देरि पहिरियां मां कराए चुको ज़िक्र कराए चुको तारुफ़ तव्हांजो कहिड़ो करायूं रोज़ तव्हांजी तारीफ़ माना एतिरी जेतिरी बि कजे उहा घटि आहे न बाक़ी असांजी जेतिरी बि तारीफ़ कयो उहा वधीक आहे सो अमीन साहिब कल्ह टियों ॾींहं खां वठी करे ई हिकिड़ो माना वटसप लॻी पई आहे सिंध में ख़ासि तौर ते जेकी असांजा जज़ीरा आहिनि ॿेट आहिनि उन्हनि ते कब्ज़े जे लाइ हिकिड़ो सदारती ऑर्डिनेंस जारी थियो आहे सो ऑर्डिनेंस खे उनखे कीअं था ॾिसो ऐं पीपल्स पार्टीअ ते छो छिंडिया पिया विया कल्ह पीपल्स पार्टी बि साम्हूं अची वई त असीं इन जा मुख़ालिफ़ आहियूं सो ओवरऑल सॼी सूरत हाल ते तव्हांजी छा निगाह आहे छा चवंदव ॾिसो इहो 2 सेप्टेम्बर ते हिकिड़ो ऑर्डिनेंस प्रेसिडेंशियल ऑर्डिनेंस सदारती हुकुमनामो जारी थियो जंहिंजो नालो आहे पाकिस्तान आइलैंड डेवलपमेंट एक्ट 2020 जेको सदर साहिबु जेको जारी कयो जंहिंजे तहत असांजे तमामु ॿेटनि ते जेका असां वटि ॿेट आहिनि गॾोगॾु बलूचिस्तान में बि जेका ॿेट आहिनि उन ते तक़रीबन हाणे असां वटि तक़रीबन नंढा वॾा तक़रीबन 300 ॿेट आहिनि उन ते जेको आहे फेडरल गवर्नमेंट जो हिकिड़ी तरीक़े सां उहा टेरिटरी थी वई आहे फेडरल गवर्नमेंट जो हिसो कयो आहे उन ऑर्डिनेंस जे तहत पर उन ऑर्डिनेंस में 2 ॿेटनि जो ज़िक्र कयो वियो आहे ॿियनि जी गुंजाइश रखी वई आहे न कयो वियो आहे उहे 2 ॿेट हिकिड़ो भंडार ॿियो ॾिंगी ए 2 ॿेटनि जो ज़िक्र कयो वियो आहे जंहिंमें हाणे भंडार जेको आहे सभु खां वॾो ॿेट आहे जेको 8 किलोमीटर ताईं उनजी डेक आहे इन तरह उहो वेकर में बि 4 किलोमीटर हिकिड़े पासां ॿिए पासां नॉर्थ साइड तां बि हिकिड़ो 2 किलोमीटर इहो आहे जिते उहो चाहिनि था की सिटी का डेवलप कनि हाणे इन में जेको आहे 2-3 ॻाल्हियूं अहिड़ियूं आहिनि जंहिंखे सूबे सिंध खे वॾो इतिराज़ु आहे जंहिं ते ख़दशा आहिनि ऐं इहा हिकिड़ी तरीक़े सां आइन जी भञकड़ी आहे पहिरीं त ईअं आहे आइन जी भञकड़ी छाकाणि जो जॾहिं तव्हांजी नेशनल असेंबली मौजूदु आहे जमहूरियत मौजूदु आहे तव्हांजी तमामु सेनेट पंहिंजो मौजूदु आहे त उन सूरत हाल में सदारती ऑर्डिनेंस आणणु सम्झ खां ॿाहिरि ॻाल्हि हुई ऐं उहो 2 सेप्टेम्बर ते आंदो वियो जेको महीनों ताईं लिखियो चुप में रहियो उन खां पोइ वञी ज़ाहिर थियो इन मां इहो अंदाज़ो ईअं लॻाए सघिजे थो की इरादा नेक न हुआ तॾहिं का ॻाल्हि लिकाई वई इहा हिकिड़ी ॻाल्हि आहे हाणे इन में सॼी ॻाल्हि इहा आहे की हिकिड़ो त जीअं हिकिड़ो क्लॉज़ आहे आर्टिकल कॉन्स्टिट्यूशन जो असांजो आर्टिकल 172 क्लॉज़ 2 उहो इहो चए थो जीअं पाण लास्ट प्रोग्राम में जॾहिं सुई गैस ऐं सिंध जे मादनियात ते ॻाल्हि कई हुई तॾहिं इहा उहो चए थो की जेकी बि शइ अंडर दी सरफेस बि आहे यानी ज़मीन खां हेठि बि आहे त उहो उन ते पहिरीं मिल्कियत सूबनि जी आहे हाणे समुंद्री हदूद में उहो चवंदा 12 नॉटिकल माइल्स 12 नॉटिकल माइल्स खे उहो जेको पाणीअ खे जीअं माप कंदा आहिनि मेजरमेंट कंदा आहिनि उनखे नॉटिकल जीअं पाण रस्ते खे किलोमीटर या माइल्स में
मेजरमेंट कंदा आहियूं उन माप कंदा आहियूं इन तरह 12 नॉटिकल माइल्स ताईं उन सूबे जी मिल्कियत आहे। हाणे 12 नॉटिकल माइल्स खे अगरि तव्हां ज़मीनी हवाले सां ॾिसो कि हिकिड़ो नॉटिकल माइल घणे किलोमीटर ते आहे ज़मीनी, त उहो 1.85 तक़रीबन पौणा 2 किलोमीटर जे वेझो हिकु नॉटिकल माइल आहे। त ही जेका आहिनि 12 नॉटिकल माइल, जॾहिं त हे जेका ॿेट अचनि था उहो तक़रीबन 2 नॉटिकल माइल्स ताईं अचनि था। त 12 नॉटिकल माइल्स ताईं जेको आहे उहो त सूबे जी हिकिड़ी मिल्कियत आहे ऐं उनखे सूबे खे बिना ॿुधाए इन तरीक़े सां हिकिड़ो ऑर्डिनेंस आणणु, जॾहिं त तव्हांजी नेशनल असेंबली ऐं सूबाई असेंबलियूं सेनेट सभु एग्ज़िस्ट कनि थियूं, मौजूदु आहिनि, त इहो हिकिड़ो जेको आहे ईअं लॻे थो कि जीअं हिकिड़ी तव्हां कंहिं ते यलगार कयो, कंहिंखे टेक ओवर करण जी कोशिशि कयो, त इहो हिकिड़ो इंतिहाई जेको आहे मज़म्मत जोॻो अमल आहे, जंहिं ते सिंध जा दानिश्वर, लेखक, सिविल सोसाइटी, आम माण्हू, सियासी पार्टियूं तमामु इन जी भरपूर मज़म्मत करे रहिया। सही ॿियो जीअं तव्हां चयो त चोरी करे सॼो सिस्टम चोरीअ में कयो वियो न, त माना हिकु लिकायो वियो, त इन मां नेक इरादा नथा लॻनि, इन मां लॻे थो कि हा नेक इरादा नथा लॻनि। ऐं इहो सॼो एक्ट हिकिड़े तरीक़े सां इहो सॼो अमल 2007 में कयो वियो। 2007 में इन्ही ॿिन्ही ॿेटनि ते जॾहिं अरबाब ग़ुलाम रहीम साहब चीफ मिनिस्टर हो सिंध जो ऐं मुशर्रफ साहब जो दौर हो, तॾहिं इहो साॻियो अमल कयो वियो। उन टाइम ते बि सिंध जी अवाम जी मज़म्मत, जेकी अवामी मज़म्मत हुई, उनखे ॾिसी वरी विड्रा कयो वियो। त हीउ हिकिड़ो ॿीहर इहो हिकिड़ो अटैम्प्ट कयो वियो आहे तरक़ी जे नाले ते। हाणे इन में आउं अञा बि अर्ज़ु करे वञा कि ईअं ई आहे जीअं तव्हां अगरि हीअ ॾिसो, उन ते उहो ऑर्डिनेंस अमल में अची वियो आहे, उन ते उहो चवनि पिया, ॻाल्हि गवर्नर साहब बि चयो पिए कि साईं असां अमली कमु शुरू करे छॾियो आहे। ऐं तव्हांखे मज़े जी ॻाल्हि ॿुधायां, 4 खां 5 ॾींहं अॻु, मतिलबु 5 खां 6 ॾींहं अॻु इन जी एडवर्टाइज़मेंट डॉन में अची वई आहे कि पाकिस्तान आइलैंड डेवलपमेंट अथॉरिटी जो चेयरमैन लाइ बि एडवर्टाइज़मेंट अची वई आहे कि उन चेयरमैन लाइ हे तव्हांजो 22 ग्रेड जो सर्विंग ऑफिसर खपे या रिटायर खपे, या आर्मी जो रिटायर आहे त लेफ्टिनेंट जनरल जे इक्वलेंट उनजो रैंक रहियो हुजे, उन ऐं हुनजी हीअ जेकी आहे उनजी क्राइटेरिया आहे जंहिंजे तहत उहो यानी उन कमु पंहिंजो चालू करे छॾियो आहे। हाणे ईअं चइजे खणी हीअ बाक़ाइदा तौर ते कंहिंखे, जीअं कल्ह इलाही सुठो राति में स्टेटमेंट ट्वीट आयो बिलावल भुट्टो ज़रदारी साहब जो, कि उन ईअं ई चयो कि जीअं कश्मीर ते 370 आर्टिकल 370 ते इंडिया और लद्दाख यूनियन काउंसिल खे, मक़बूज़ा कश्मीर खे पंहिंजो हिकिड़ो इंडिया जो हिसो करे छॾियो, कि सिर्फ़ु हिकिड़ी आर्टिकल खे रिवोक करे, यानी उनखे ख़तमु करे। इन ई तरीक़े सां ही साॻी रीत जेको उनखे मिलायो आहे, इन ॻाल्हि जी मुशाबत ॾिनी आहे कि हिते बि आइलैंड में हाणे इन सां इहो आहे, तव्हां ईअं चई था सघो कि बाबा हीअ जेको भंडार या टेंगी जा जेका माण्हू ते वेठल आहिनि, इहो हाणे सिंध हुकूमत सिंध जी टेरिटरी यानी सिंध जी में उनजे सूबे जो हिसो कोन्हे। हाणे हिन जे यानी अगर चाहियो त सिंध पुलिस बि ते नथी वञी सघे, तव्हांखे इस्लामाबाद पुलिस अचे, यानी फेडरल टेरिटरी थी वई। माना डिंगी बेट ते कब्ज़े खां पहिरियां सोचनि त सिंध जा माण्हू बि डिंगा अथव, इहो उनखे अहसासु थी वियो हूंदो। ऐं उनखां पोइ जीअं तव्हां ॾिसो था कि मूंखे ईअं लॻे थो कि शायदि इन ते को वफ़ाक़ी हुकूमत बि इन ते गौर फ़िक्र करे। पर अमीन साहब, तव्हां पीपल्स पार्टीअ सां तमामु घणो वेझा बि रहियो आहियो ऐं रहो था, उन्हनि सां मिलो था, उन्हनि जे अॻवाननि सां बिल्कुलु ई। ऐं पर इहो नासिर शाह साहिबु ऐं निसार खोड़ो साहिबु 2-3 ॾींहं खां वठी कन्विंस करण जी कोशिशि में लॻल हुआ त इहो ॾाढो सुठो अमल आहे। पोइ छा बिलावल भुट्टो ज़रदारी ट्वीट खां पोइ उन्हनि जो छा रद्द अमल हूंदो? पीपल्स पार्टी जा उहे नुमाइंदा हाणे छा ॻाल्हाईंदा? हाणे त मुंहिंजो ख़्यालु बिलावल भुट्टो ज़रदारी साहिब जे ट्वीट या स्टेटमेंट खां पोइ त उनखे हाणे ॻाल्हाइण जी कंहिंजी गुंजाइश या न रही, या उनजी अहमियत बि ख़तमु थी वई, जंहिंमें उन इलाही क्लियर कट चयो आहे। इन खां पहिरीं जेको कुझु स्टेटमेंट्स आया त उनखे जवाबु ॾिए त उहो पाण आहिनि कि उन्हनि हिन क़िस्म जो स्टेटमेंट ॾिनूं त ॾाढे सुठे नमूने सां सम्झाइनि, ॾाढो भलो पिया अथव। जिते तरक़ी थींदी आहे, जिते को रस्तो ठहंदो आहे, रोड ठहंदो आहे, उन इलाइक़े जी क़ीमत वधी वेंदी आहे, उतां जा जेके ग्राहक आहिनि उन्हनि खे तमामु घणो फ़ाइदो पवंदो। माना हिकिड़ो ॾाढो सुठो सम्झाइनि ईअं पिया त जल बसि ॾाढी सुठी ॻाल्हि आहे, पर नतीजतनि इहो आख़िर में हली करे ख़बर पवंदी आहे त इहो सही न आहे सिंध जे लाइ सवण। न, सिंध जे लाइ ॾाढो हानिकार आहे, सिंध जे माण्हुनि लाइ हानिकार आहे। उनजी ॾिसो, उन सां सिर्फ़ु फिशरमैन्स ॾिसो त जेका माहिगीर आहिनि, 8 लख माहिगीर जेका आहिनि उहो पंहिंजो रोज़गार विञाए वेठा, यानी डिस्प्लेस थींदा, दरबदर थींदा। तव्हांजा तिमर जा ॿेला तक़रीबन ख़तमु थी वेंदा, तव्हांजा हुते जेको फिशिंग आहे उहो तमामु थी वेंदो, ॿियो त ॿेटनि ते जेका वञण जा रस्ता आहिनि उहो तमामु बंदि थी वेंदा। त अहिड़े ई तमामु शयूं जेकियूं आहिनि उहो जेकियूं आहिनि उन लाइ तमामु हानिकार आहे। इन अहिड़े सिलसिले में जेको आहे, जेको सिंध हुकूमत देरि आहे दुरुस्त आहे, पर फौरन हिकिड़ो स्टैंड वरितो आहे
ऐं इनखे स्टैंड खे रखणु खपे ऐं सिंध जे माण्हुनि खे बि जस आहे जंहिंखे जीअं ई ख़बर पई हर के पंहिंजे लॻ चाहे उहो नेशनलिस्ट पार्टी हुजनि चाहे सिविल सोसाइटी जा हुजनि चाहे हिकिड़ो इंडिविजुअल इनफरादी शख़्सियत जे हैसियत सां हर माण्हू जे वस में जेको लिखण वारे जे लिखियो कंहिं ॻाल्हायो कंहिं एतिजाज कयो हर माण्हू पंहिंजे वसां हिते भरपूर एतिजाज कयो आहे छाकाणि जो ॾिसो न हीअ हिकु सिंध जी ज़मीन ऐं हीअ सिंध जी तव्हांखे इहो बि अर्ज़ु करे वञा इहो अक्सर चयो वञे थो की भई हीअ फेडरल गवर्नमेंट जी प्रॉपर्टी आहे इहे ॾिसो ज़मीन सूबे जी आहे सूबो कंहिं कारणनि जे करे जीअं मिसाल हीअ रेलवे खे ज़मीन आहे उहे रेलवे चारा चवंदा आहिनि असांजी आहे पर एक्चुअली रेलवे जे इस्तेमाल लाइ सिंध हुकूमत उन खे ॾिनी स्टील मिल जो मामिलो हुयो त इन में जेको इहो बि हिकिड़ो तासुर ॾिनो वेंदो आहे की हीअ फलाणे जी ज़मीन आहे उहा ज़मीन जेकी आहे सिंध उन प्रोविंशियल उनजी आहे ऐं प्रोविंशियल गवर्नमेंट मुख़्तलिफ़ वफ़ाक़ी खातनि खे या ॿियनि खातनि खे उन जे इस्तेमाल लाइ उहे शयूं ताकी उन सां अवाम जी फलाह बहबूद थिए भलाई थिए जेको बि रियासत जो कारवां हली सघे छा था सम्झो बग़ैर पुछा जे इहो जेको आहे हुकुमनामो जारी थी सघे थो हुकूमत जो सिंध हुकूमत जो को उन सां सहकारी न उन्हनि सां ॻाल्हि न हा ॿ क़िस्म जा मौक़िफ़ आहिनि छो त गवर्नर साहिब चयो त पीपल्स पार्टी राज़ी आहे उन्हनि जी रज़ामंदी सां इहो थियो आहे जॾहिं गवर्नर साहिब खे कल्ह मूं ॿुधो हो की गवर्नर साहिब चयो पिए की उहो NOC बि सिंध हुकूमत असांखे ॾेई छॾी आहे ऐं तमामु चीज़ूं इहो हिकिड़ो जनरल तासुर नेशनलिस्ट पार्टी क़ौम परस्तनि पारां ऐं कुझु अवामी माण्हुनि पारां ऐं गॾोगॾु PTI यानी गवर्नर साहिब पारां इहो तासुर ॾिनो वियो आहे हाणे इन में हिकिड़ो त इहो आहे ॿिए पासे पीपल्स पार्टी जो मौक़िफ़ आहे की साईं ईअं न आहे तमामु चीज़ूं पर उनखे थोरो उन मौक़िफ़ खे कमज़ोरी जेको हिकिड़ो ॿ दफ़ा सीनियर पार्टी जा जेका अॻुवान आहिनि उन जा कुझु अहिड़ा स्टेटमेंट आया जंहिंमां इहो तासुर हुनी जे जेको तासुर आहे की साईं उहो मिलियल हुई उनखे थोरी तक़वियत मिली पर हाणे छाकाणि जो बिलावल भुट्टे साहिब जो जेको स्टेटमेंट आयो आहे उन खां पोइ ऐं ॿियो उन में तव्हां हिकिड़ी इंपॉर्टेंट ॻाल्हि ॾिसो की चीफ मिनिस्टर साहिब जेको आहे अॼु सिंध काबीना जो इजलास 4 वॻे सॾे लाथो आहे जंहिंजो एजेंडा ई इन ॿेटनि जे हवाले सां आहे तंहिं महिल टी ॻाल्हि इहा आहे की थी थो सघे अगरि वफ़ाक़ अगरि उनखे पंहिंजे ऑर्डिनेंस खे वापसि नथो वठे त पोइ उन सूरत हाल में सिंध असेंबली खे जेको कानून जा तालिब इल्म या माहिर कानूनदान ॿुधाइनि था की उन सूरत हाल में सिंध असेंबली के इख्तियारात आहिनि की उहो उनखे रिपील करे सघे थी या उनखे ख़तमु करे सघे थी ॿुधो था त अॼु इन खां पोइ हिकिड़ी करारदाद पेश करण जे लाइ वञनि पिया सूबाई असेंबली में बाक़ी उहा क़ानूनी तौर ते हीअं आहे की जेकॾहिं बि अगरि तव्हांखे अहिड़ी का शइ इवन हिकिड़ी यूनियन काउंसिल हिकिड़ो नंढड़ी आबादी बि तव्हांखे अगरि वफ़ाक़ी हुकूमत खे कंहिं बि सूबे खां चाइनीज़ सूबनि में कंहिं बि सूबे खां घुरिजे त उन लाइ बाक़ाइदा कानून में इहो आहे की तव्हांखे 3rd मेजोरिटी 3 भाङे मेजोरिटी नेशनल असेंबली में बि खपंदी पास कराइणो पवंदो वरी साॻिए सूबे मां जंहिं सूबे बि जी का शइ या ज़मीन या तव्हां उन खां वठो था त उन सूरत हाल में उन सूबे जी असेंबली बि 3 भाङे अक्सीरियत सां उनखे पास करे तॾहिं वञी हिन जी का कानूनी हैसियत थिए थी अदरवाइज़ हुनजी इन सदारती ऑर्डिनेंस जे ज़रिए या बिना सूबे खे एतमाद में वठे या उते जे माण्हुनि खे एतमाद में वठे जेकॾहिं तव्हां तरक़ी चाहे रहिया हुआ की उते जे माण्हुनि जी तरक़ी थिए आबादी थिए या हू अॻियां वधनि त उन इनखे एतिरो लिक में छुपाइण जी कहिड़ी ज़रूरत हुई दैट मेक्स इट सस्पिशियस इनखे उहो जेको मशकूक बनाए थी इहे ॻाल्हियूं तमामु चीज़ूं ऐं इन सां ई हाणे तव्हां हिनखे ईअं बि चई सघो था की ख़ुदा न ख़ास्ता सुभाणे चुन साईं असांखे कराची जी तरक़ी करणी हुई इन लाइ हीउ बि असां जेको आहे हिन ते हिकिड़ो सदारती ऑर्डिनेंस करे हाणे सिंध हुकूमत जो हुन ते को हक़ ऐं न आहे त ई हिकिड़ो जेको आहे गैर आइनी गैर कानूनी क़दम आहे जंहिंखे हर को माण्हू हर माण्हू जेको इवन सिंध वासी न बि आहे उहो बि हिनखे जेको आहे हिनजी मज़म्मत पर हिकिड़ी ॻाल्हि साम्हूं अची वई बहरहाल त सिंधी माण्हुनि जे लाइ जेको चयो वेंदो आहे त बाबा सुस्त आहिनि ऐं सुजाॻ कोन आहिनि निंड में आहिनि सिंधी माण्हुनि भरपूर हिकिड़ो आवाज़ु उथारियो आहे ऐं उन खां पोइ इहा ॻाल्हि ख़बर पई आहे त कंहिं बि सिंध जे मामले ते सिंधी माण्हू स्टैंड वठण जी सलाह तव्हांखे शायद साईं यादि हुजे जॾहिं डोमिसाइल वारो इशू थियो तॾहिं बि सिंध जे माण्हुनि नौजवाननि हुते भरपूर ऐं उन टाइम ते रिकॉर्ड ट्वीट्स ऐं थिया हुआ जंहिंखे हिकिड़ो बाक़ाइदा तौर ते पंहिंजे शहर जे ऑफिसरनि ते नज़र पिया रखनि त इहो कीअं आयो आहे इन जो डोमिसाइल किथां जो आहे जेकॾहिं ॿी ॿोली ॻाल्हाईंदड़ हुयो त उन ते बाक़ाइदा हाईलाइट करे फेसबुक ते फोटू बि रखनि पिया त हीउ अथव फलाणो ऐं हीउ हिन डोमिसाइल न आहे
हिकिड़ो वॾो इशू हुयो या वरी हाणे पाण कराची वारे मामले ते ई पाण ॻाल्हायूं त कराची वारे मामले ते जेकी रैलियूं मुख़्तलिफ़ निकिरनि पियूं कराची खे अलॻि करण जे लाइ त उन साज़िशुनि खे बि ख़तमु करण जे लाइ सिंधी माण्हू मुतहद आहिनि रोज़ तव्हां ट्वीट ॾिसो था ऐं एहतजाज ॾिसो था सिंधी माण्हू बहरहाल कुझु बि थिए पर पंहिंजी धरती माउ सां का बि ईअं खणी चऊं त हुन ते वार बर्दाश्त न कंदा बिल्कुलु सही उहो पंहिंजी धरती माउ असांजी माउ आहे ऐं उन ते को बि माण्हू हिकिड़ी गंदी नज़र बर्दाश्त नथो करे सघे ऐं सिंध जे माण्हुनि हमेशह ॾिसो हिन ॻाल्हि खे साबित कयो आहे सही चाहे उहो पाकिस्तान जे ठहिण जो वक़्तु हुजे तॾहिं जेकी सिंध असेंबली पहिरीं असेंबली हुई जंहिंमें करारदाद पास कई ऐं सिंध इन सॼी जदोजहद में हमेशह अॻु पढ़ाई कई ऐं अॼु ॿिया जेका बि दारियां जेका अॼु आया थिया त सिंध वाहिद सूबो या सिंधी माण्हुनि खे उहो जस आहे जंहिं ॿई ॿाहूं खोले उन खे वेलकम कयो ख़ुशि आमदेद कयो पंहिंजा घर ॾिना पंहिंजा कारोबारनि में उनखे पाण सां शामिलु कयूं अहिड़ा माण्हू जंहिं वटि तव्हां सम्झो था की जंहिं वटि कुझु बि न हो या बेयारो मददगार आया हुआ जेतिरी असीं मोहबत कयूं था ओतिरो वरी पंहिंजी हिफ़ाज़त करण बि ॼाणूं था ऐं इहे समूरा मामला पाण अञा डिस्कस कयूं था नंढड़ी साईअ जो वक़्तु थियो आहे अमीन साहिबु नंढड़ी साई वठूं था तव्हां सां गॾु रहंदो असांखे यकीन आहे सिंध जे मामलनि ते हर माण्हू हूअं ई गॾु हूंदो आहे अॼु बि इशूज़ सिंध जा ई खणी असां तव्हांजी ख़िदमत में हाज़ुर थिया आहियूं ॾिसंदा रहिजो पंहिंजो प्रोग्राम सलाम सिंध मुझे सिंध के सलाम सलाम सिंध शहानी है अमन जोड़े पैगाम मुझे सिंध के सलाम सलाम सिंध जी साईं मुंहिंजा तव्हां सभिनी खे वरी हिकु भेरो ॿीहर सलाम सिंध में भलीकार चऊं था ऐं भलीकार चवंदे हिकिड़ो सुठो कलाम तव्हांखे ॿुधायूं था असां उस्ताद मुहर्रम नाज़ जे आवाज़ में अमीन साईं चांहि जो मज़ो वठूं भला कलाम ॿुधूं पोइ ॻाल्हायूं था पाण मक़बूल साईं इजाज़त आहे उस्ताद मुहर्रम नाज़ जे आवाज़ में कलाम ॿुधूं था वाह वाह साईं प्यार करे वे धार करे है सोहना है फुजई प्यार करे वे धार करे है सोहना है फुजई प्यार करे वे धार करे है सोहना है फुजई 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 प्यार करे वे धार करे है सोहना है फुजई प्यार करे वे धार करे है सोहना है फुजई 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 प्यार करे वे धार करे है सोहना है फुजई प्यार करे वे धार करे है सोहना है फुजई बेदर्द शिकारी काटे वे बेदर्द शिकारी मुखे काबू कैद करे है सोहना है फुजई मुखे काबू कैद करे है सोहना है फुजई 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 प्यार करे वे धार करे है सोहना है फुजई प्यार करे वे धार करे है सोहना है फुजई
दिलड़ी टांडा हो सीनो सिगरी दिलड़ी टांडा सीनो सिगरी दिलड़ी टांडा सीनो सिगरी दिलड़ी टांडा रग रग में पई रग रग में पई बाह बरे है सोना ए पूजई रग रग में पई बाह बरे है सोना ए पूजई है सोना ए पूजई है सोना ए पूजई प्यार करे वे धार करे है सोना ए पूजई पाड़े में उस्ताद बुखारी पाड़े में उस्ताद बुखारी पाड़े में उस्ताद बुखारी पाड़े में उस्ताद बुखारी पंथ पिरी को नाहे परे है सोना है पूजई पंथ पिरी को नाहे परे है सोना है पूजई है सोना है पूजई है सोना है पूजई प्यार करे में धार करे है सोना है पूजई प्यार करे में धार करे है सोना है पूजई वाह साईं वाह वाह साईं वाह वाह साईं वाह ॾाढे सुहिणे अंदाज़ में महबूब खे मयार बि थी वई उस्ताद बुखारी जो ॾाढो सुहिणो कलाम ऐं ख़ूबसूरत कंपोज़िशन वाह वाह उस्ताद मज़ो अची वियो अॼु सुबुह सुबुह सां माना अहिड़े क़िस्म जी म्यूज़िक ॿुधूं था त पोइ असांखे बि मज़ो अची वञे थो प्रोग्राम में जान पइजी वञे थी अमीर साहिबु तव्हांखे बि कलाम वणियो हूंदो यकीन बहितरीनु कुझु वक़्तु वरी ॿियनि मामलनि तां निकिरी थो वञे न माण्हू म्यूज़िक ॾे ध्यानु थो थी वञे त वरी पोइ पाण वरी साॻा ई मामला डिस्कस कयूं था कराची सर्कुलर रेलवे जो मामिलो अञा हल न थियो आहे हालांकि कोर्ट बि 2 साल पहिरियां खां ई इहो आर्डर जारी कयो त हिन ते फौरी तौरु अमल कयो ऐं 6 महीननि खां हिकिड़ो 6 महीननि खां वठी राग वाला पियो वञे थो त थींदो अञा ताईं मसइलो हल न थियो आहे कराची ट्रांसपोर्ट में वॾो मसइलो आहे इहो बि हा कराची ट्रांसपोर्ट में इंतिहाई वॾो अहम मसइलो आहे ऐं कराची सर्कुलर रेलवे बेसिकली 43 किलोमीटर्स ते 43 किलोमीटर्स ते इहो क़ाइमु थींदी सही ऐं इन में छा थियो कि कराची सर्कुलर रेलवे 1969 में इहे शुरू थी ऐं इन जे करे इंतिहाई फ़ाइदेमंद रही उन टाइम जे मां शहरियुनि लाइ ऐं तमामु माण्हुनि लाइ ऐं इहो आख़िर वञी 1999 में पंहिंजो इख़्तिताम पज़ीर थी माना इहो ज़मानो ट्रामा वारो ज़मानो ऐं इहे 104 जॾहिं शुरू थी हुई तॾहिं तक़रीबन 104 ट्रेन्स हुयूं अच्छा उहे हलंदे 1999 में वञी हिकिड़ी ट्रेन वरिती जेकी उहा बंदि थी वई ते ट्रांसपोर्ट असांजे स्पेशली कराची हिकिड़ो मेट्रोपॉलिटन सिटी आहे उनजी आबादी 2-2.5 करोड़ ॿुधाई वञे थी त उन जे लाइ हिकिड़ो वॾो मसइलो आहे ऐं पहिरियों अक्सर बेशतर थींदो ई आहे दुनिया में बि जेका मेन हब हूंदा आहिनि जेका तिजारती हब हूंदा आहिनि जिते ऑफिसिस हूंदियूं आहिनि उते ज़्यादातर ट्रांसपोर्ट उहो माण्हू अक्सर बेशतर मेट्रोस जे ज़रिए ट्रेन्स जे ज़रिए ट्यूब्स जे ज़रिए उते वेंदा आहिनि ऐं गाॾियूं इंतिहाई घटि इस्तेमालु थींदियूं आहिनि अगरि जेकॾहिं को गाॾी इस्तेमालु करे सघे जीअं की अमेरिका में कैनेडा में अगरि मां होॾे वञा ऐं गाॾी इस्तेमालु करणु चाहियां थो त उनजी पार्किंग फ़ी एतिरी रखी वेंदी आहे की उहो माण्हू पाण लवाईंदो आहे मिसाल पार्क करण जे अगरि हिते 1000 रुपया रखी छॾियूं पार्किंग 1000 रुपया इन ई तरीक़े सां एतिरा ई डॉलर्स उते रखंदा आहिनि ताकी माण्हुनि खे डिस्करेज कयो हूंदो आहे की उहे पब्लिक ट्रांसपोर्ट में अचनि हिकिड़ो त आसानी सां अची वेंदा आहिनि जेकॾहिं कराची सर्कुलर रेलवे हली वञे त हीउ सफ़र जेको आहे हूअं पाण गाॾियूं ट्रैफ़िक में जाम थियूं था पॉल्यूशन थिए थो ॿिया मसइला मसाइल थियनि था इहो तमामु चीज़ूं असांजूं इंतिहाई घटिजी वेंदियूं यानी 20 मिंट 25 मिंट अधु कलाक में तव्हां आसानी सां सुठे नमूने सां पंहिंजी मंज़िल ताईं पहुची वेंदा उन सूरत हाल में हाणे हिन में 2 सिलसिला आहिनि इन में 60% शेयर जेको आहे कराची सर्कुलर रेलवे में जेको आहे 60% शेयर
शेयर जेको आहे उहो वफ़ाक़ जो आहे, छाकाणि जो रेलवे वफ़ाक़ जे मातहत उन जो सब्जेक्ट आहे। 40% जेको 40% जेको आहे हिन में हिसो आहे, उन में 25% सिंध गवर्नमेंट जो ऐं 15% जेको आहे सिटी गवर्नमेंट जो, जेको सिटी मेयर या कराची सिटी एडमिनिस्ट्रेटर हुजे, कमिश्नर जी ऐं एडमिनिस्ट्रेटर आहे, त उन जो इन तरीक़े सां ई हाणे जेको 43 किलोमीटर जो जेको असांजो तक़रीबन कराची सर्कुलर रेलवे जो रूट हो, तमामु हो, उन ते इन दौरान छा थिया कि कब्ज़ा थींदा रहिया, उन ते तव्हां जूं आबादियूं अची वियूं, उते माण्हू रहण लॻी विया, उते कचरा कुंडी ठही वियूं, उते वॾे वॾे बिल्डर्स वॾी वॾी बिल्डिंगूं, प्लाज़ा ऐं शॉपिंग मॉल्स ठाहे छॾिया। त उन चीज़नि खे तव्हांखे एतिरो आसानी सां तव्हां उन खे ख़तमु नथे करे सघिया। तमामु शयुनि खे पब्लिक जो मामिलो थी वियो। हाणे जेकॾहिं उहो जेका माण्हू आहिनि त ॾिसो न, हींअर बि तव्हांजे बरसातनि में छा थियो, नालनि मथे ॿियनि मथे तव्हांजा रेस्टोरेंट ठहियल हुआ, आबादियूं ठहियल हुआ, घर ठहियल हुआ। ऐं जॾहिं उन खे उथारियोसीं, सरकार उथारियो ते उतां, त हर को माण्हू को न को पन्नू खणियो बीठो कि मुझे तो उस टाइम फलाने मेयर साहब ने परमिशन दी है, KMC ने दी है, फलाने ने अलॉटमेंट दी है। हाणे उन सूरत हाल में जेको आहे न, इन तरीक़े सां इन में उहो सरकारी ऑफिसर ऐं उहो माण्हू मुलवस रहिया, उहो सरकारी पार्टियूं मुलवस रहियूं, जंहिं इन तमामु निज़ाम खे ख़राबु कयो। त हासिल कलाम मुंहिंजो चइण जो मक़सदु इहा आहे कि उन ते हाणे हिकिड़ी इहो ख़ुशख़बरी इहो आहे कि अॼु खां शायदि या सुभाणे खां हिकिड़ी पायलट प्रोग्राम जे तहत कराची सर्कुलर रेलवे जेकी आहे 14 किलोमीटर ते 14 किलोमीटर सिटी स्टेशन खां, सिटी खां वठी औरंगी ताईं 14 किलोमीटर ते हीअ रेलवे शुरू करे रही आहे। अॼु सुबुह में उनजो स्टार्ट थी रहियो आहे। इवन इहो थियो आहे कि उते तव्हांजा ट्रैक हुआ, जेके पटड़ियूं हुयूं, उहो बि माण्हू ने खणी विकिणी छॾियूं, या कई जॻहियुनि ते उन मथे रोड ठही विया, रोड रस्ता ठही विया, उते किचरा कुंडियूं क़ाइमु थी वियूं। कॾहिं पाण सफ़र कंदा आहियूं, विच रोड ते का पटड़ी अची वेंदी आहे, माण्हू पुछा कंदा आहिनि, या ॿार गॾु हूंदा आहिनि नंढड़ा, त उहे पुछा कंदा आहिनि, बाबा हिते छो आहे इहा पटड़ी? ऐं या तव्हां ॾिसो किथे को पुराणो को भॻल फाटक तव्हांखे नज़र अची वेंदो आहे, माण्हू हिन भई छो आहे न। त इहे तमामु शयूं अगरि जेकॾहिं क़ाइमु थी वञनि, हिकिड़ो सुठो स्टेप आहे, छाकाणि हुन में 2-3 वॾा प्रॉब्लम आहे। हिकिड़ो त उहो माण्हू डिस्प्लेस थिया, जेका उते हटाया विया आहिनि, उन खे ॿी का नेमुल बदल जॻह ॾेई नी वञे, छाकाणि जो माण्हू क्लेम इहो कनि था, साईं असां त 40-40 सालनि खां 50-50 साल असां पैसनि ते वरिती आहे, या असां वटि हीअ फाइल आहे, हीअ कागर आहे। हाणे असांजे माण्हुनि खे इन जी जागृता बि न आहे, ऑफिसर बि हिन में मिसयूज़ ऑफ अथॉरिटी कनि था, सरकारी उन टाइम ते सियासी हुकूमतूं बि उन जी पुष्टपनाही कनि थियूं। पोइ अॻियां हली जीअं थिए थो, जीअं बरसाति में थियो, माण्हू ॿुढा थिए, कराची में तमामु हालत ज़ार हुई, इन तरह न रेलवे सां असांजे इहो आहे। त इहे शयूं असांखे आणियूं। ॿियो रिम साहिबु ईअं थिए थो त जेकॾहिं पाण माण्हू खे उथारियूं बि था या परे बि कयूं था, त वरी उहे ई माण्हू वरी पोइ हुकूमत जे लाइ माना मसइला पैदा कनि था, या हुकूमत जे लाइ घटि वधि ॻाल्हाइनि था त हीअ कहिड़ी हुकूमत आहे जेका असांजा अजा खसे थी, अजो ॾे त कोन थी, रहंदो अजा खसे थी। हालांकि उन्हनि खे इहा ख़बर न आहे त असां पाण ग़ैर क़ानूनी तौर ते मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते कब्ज़ागिरीअ तौर असीं वेठा आहियूं, या जंहिं बि असांखे फाइल ॾिनो आहे या असांखे परचो ॾिनो आहे, जेको पनो ॾिनो आहे, उहो ग़ैर क़ानूनी आहे। सो मसइले जो हल इहो आहे त उनखे फौरी तौर ते या त अहिड़ियूं ज़मीनूं वठणु न घुरिजनि पहिरियां खां ई, बिल्कुलु पहिरियां खां वठणु हुजनि। तव्हां ॿाहिरि मुल्कनि में वञो न, किथे बि ईअं नथो थिए। बदकिस्मती आहे, तव्हां वेंदा आहियो, तव्हां पहिरीं छा थींदो आहे, मां कुझु अर्सो ॿाहिरि बि पढ़ियोसि, थिए छा थो कि पहिरीं जेको आहे का बि वसंदी आहे, उते आबादी कई वई, यानी उते रोड रस्ता अची वेंदा आहिनि, उते जेके सिविक फैसिलिटीज़ आहिनि, यानी गैस थियो, लाइट थियो, पाणीअ जो सप्लाई थी, ड्रेनेज सिस्टम थियो, उहो सॼो क़ाइमु करण ताईं कंहिं बि माण्हू खे उते रहण जी इजाज़त न आहे। पोइ घर ठही वेंदा आहिनि, उन खां पोइ माण्हुनि आबादियुनि खे चयो वेंदो आहे उहो वञी पोइ उते पहिरियों सहूलियतूं ॾेई करे पोइ हिकिड़ी आबादी थींदी आहे। पर असां वटि ईअं त पहिरियां माण्हू अची वेंदा आहिनि, पोइ वरी झुगियूं लॻी वेंदियूं आहिनि, 2-3 साल वरी पाणी भरींदा आहिनि, 2-3 साल वरी गैस जा सिलेंडर भराईंदा आहिनि, वरी पोइ बिजली, पोइ वरी गैस, पोइ इहो वॾो मसइलो इहो आहे। ऐं इन में जेको आहे न, बदकिस्मती सां वरी मां चवंदुसि की बिल्डर माफ़िया, उहो माण्हू जेका, छाकाणि जो ग़रीब माण्हू खे त कुझु खपे, उनखे चवंदा आहिनि भई तूं अॾे वेही रहे, असां वेठा आहियूं, को मसइलो कोन थींदो। उन में चाहे उहो बिल्डर माफ़िया हुजे, चाहे KBC कराची बिल्डिंग जंहिं सिंध बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी चवंदा आहिनि, उहो हुजे, पुलिस हुजे, जेका बि लाॻापियल खाता आहिनि, उहे तमामु हिन में इन्वॉल्व
इन्वॉल्व हूंदा आहिनि पंहिंजे तरीक़े सां सभई पंहिंजे जेके आहिनि पंहिंजे तरीक़े सां इन्वॉल्व मामलनि हूंदा आहिनि में हाणे तव्हां ख़ाली ॾिसो न तव्हां स्टूडियो खां हेठि लॻा लहो ऐं का छाबड़ी वारो बीठो आहे त उन खां तव्हां अंत वठो त अलाए केतिरनि खे जेको आहे बिल्कुलु बेगार भरींदो हूंदो नंढड़ी साई वठूं था पाण पोइ हिन ते ॻाल्हायूं था पाण ॾाढियूं कम जूं ॻाल्हियूं थियनि पियूं तव्हां बि असां सां गॾु रहिजो ॾिसंदा रहिजो पंहिंजो प्रोग्राम सलाम सिंध खुशहाली है अमन जोड़े पैगाम मुझे सिंध के सलाम सलाम सिंध खुशहाली है अमन जोड़े पैगाम मुझे सिंध के सलाम सलाम सिंध जी भलीकार चऊं था तव्हांखे पंहिंजे प्रोग्राम सलाम सिंध में वरी मोटी आयासीं तव्हां बि असां सां गॾु आहियो तव्हांजी वॾी महिरबानी आहे ऐं इन महिरबानीअ खे असां मञूं बि था इन महिरबानीअ जे लाइ असां तव्हांजा शुक्रगुज़ार बि आहियूं तव्हांखे सुठो कलाम बि ॿुधायूं था इन महिरबानीअ जी बदौलत सो साईं मक़बूल सुमर साहिबु असां सां गॾु आहे ॾाढो सुठो आवाज़ु रखंदड़ ऐं क्लासिक क़िस्म जा कलाम ॻाईंदो आहे ऐं साईं जन जो आवाज़ु जॾहिं मां ॿुधंदो आहियां त पुराणे ज़माने जा पुराणा फिल्मी नग़मा मूंखे यादि अची वेंदा आहिनि सो तव्हांखे बि ईअं ई महसूसु थींदो सो तसवुर में पुराणा फिल्मी सदाबहार नग़मा तव्हां यादि कयो ऐं साईं जो आवाज़ु ॿुधो मक़बूल साईं खे ॿुधूं था जी साईं
वाह साईं वाह उस्ताद मोहरम साईं वाह जी म्यूज़िक ॾिनी तव्हां बि कमाल करे छॾियो ऐं माना ईअं मक़बूल साईं जो आवाज़ बि ॾाढो सुठो ऐं मक़बूल जी सफ़ा ईअं दिलि वाले दुल्हनिया ले जाएंगे फिल्म में वठी वियो असांखे बिल्कुलु ईअं सिरें जी माना जेको आहे सो ईअं सिरें जो फ़सुलु हुयो हुन में पाण जो घुमूं पिया भॼंदा पिया हुतां। भॼंदा पिया तव्हां सो इहे सुठा सुठा कलाम सुठी सिलेक्शन इहो माना तव्हांजे मिज़ाज में शामिलु आहे मूड में शामिलु आहे या कोई दोस्त चवंदो आहे त इहा शइ ॻायो भाउ इरशाद सुठी शइ सभ खे सुठी लॻंदी आहे जंहिंजा मक़सदु शाइरी बि सुठी हिकिड़ी हूंदी आहे वरी हुन म्यूज़िक बि हुजे वरी ॿुधण में सुरूर बि अचे त दिलि चवंदी आहे त हुनखे कॾहिं कॾहिं माण्हू पाण कंदो आहे कॾहिं दोस्त सलाह ॾींदा आहिनि यार तुंहिंजी आवाज़ में हीउ गानो सुठो हा ईअं बि आहे पर सॼी पाण ई पंहिंजी कुझु शयूं उहे यकीन उनखे बि जेके पसंदि हूंदी उहे मक़सदु उहा पॉपुलर शइ हूंदी सही 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 उन हिसाब सां जेके वरी दिलि खे भाए थी त माण्हू उन ते थोरो सही सही हर भेरे नवां कलाम ॾाढा सुठा माना हूअं त ॻाल्हि ई हूंदा आहिनि पर तव्हांजे अंदाज़ वरी जुनून चढ़ंदो आहे सुठो लॻंदो आहे मां सम्झां थो इलाही कलाम तव्हां ॻाए चुका आहियो अहिड़ा पुराणा सदाबहार कलाम हा काफ़ी पोइ हिकिड़ो एल्बम लॉन्च चवंदा कयो करे बि छॾियो आहे मां दुकानो असांखे न घुरायो न न न इहो मूंखां ग़लती थी वई अहमद रुश्दी जो गानो जो एल्बम हो पूरो सभु उन जा गाना मां एल्बम पहिरियों मां उनजो कयो हुयो वाह 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 पोइ हाणे वरी सिंधी कलाम हा सिंधी पोइ उन खां पोइ मिक्स कयो मोहम्मद यूसुफ मंज़ूर सखराणी मीराली शमन मीराली सही सही जा मिक्स गाना भला अॼुकल्ह जे फनकारनि खे छा थी वियो आहे भला मूं समेत सभिनी जी ॻाल्हि लॻियो न मोहरम साईं हा त उहे सुठा कलाम उहो भलो कलाम उहो सुठो मवाद उहा सुठी शाइरी नथी मिले छा चकर आहे छा था पायो उस्ताद मंसूर सखराणी पाण ॻाए थो उन जा एल्बम बि अचनि था सॉरी टू से पर उहो मज़ो न आहे जेको पहिरियां ईंदो तव्हां बिल्कुलु सही था चओ हिन में को शक न आहे त जेको हाणे मां सभ जे साम्हूं हक़ीक़त आहे त जेकी पहिरियों महिनत हूंदी जेकी रियाज़त हूंदी उन में थोरी कमी आहे सखीराणी साहिब खे पाण शाइरी जो जेको स्टाइल आहे या मवाद उहो शायदि बहितर नथो मिले मूंखे ईअं फील थींदो आहे ईअं बि जेके पुराणा कलाम ॻाईंदो हुयो ओड़े तरीक़े सां उनखे शाइरी नथी मिले कंपोज़िशन अॻ में हिकिड़ो दौर हुयो या इंतज़ारु रहंदो हिकिड़ो एल्बम आयो न आहे ॿियो आयो न आहे टियों सभ में शाइरी हिक खां हिकु हूंदी उन खां पोइ धुनुनि जो दौर हुयो यानी जीअं सवेर साईं गाई आहे मां किथे ग़लति त न आहियां न तव्हां सही था चओ अच्छा मां अहिड़े जी ॻाल्हि ॿुधायां त इन जॾहिं इहो जॾहिं दौर हुयो न इन दौरान बि मंज़ूर साहिबु कंपोज़ एल्बम्स बि ॾिना जंहिंमें ग़ुलाम शबीर समू साहिबु उन्हनि जो हिकिड़ो एल्बम कंपोज़ कयो वॾो यादगार एल्बम हुयो तबस्सुम साहिब जी पूरी उन में पोइट्री उन एल्बम में हिन वक़्तु कमु घटि थो थिए असल में असां कमर्शियल घणा थी विया आहियूं सही 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 यानी हरू भरू नॉन प्रोफेशनली तरीक़े सां पैसनि खे कमाइण हुन में छा आहे त मयार थोरो घटि थी वियो सो इन जे करे मयार घटियल आहे इन करे मयार बि ॾियूं था मयार जो सो अमीन साहिब ही पाण सर्कुलर रेलवे ते त ॻाल्हायोसीं ग्रीन मेट्रो बस बि जेका आहे हुकूमती इंतज़ाम में हले पई उनखे फ़ाइदा ॾिना आहिनि की नतीजा सुठा ॾिना आहिनि छो त उन जा रूट्स बि वधाया विया उन खां पोइ बि जेका पीपल्स बस जे नाले सां बि कॾहिं कॾहिं असांखे रस्तनि ते नज़र ईंदी आहे सो उन में बि माण्हुनि जी हिकु त कॾहिं कॾहिं पीउ नज़र ईंदी आहे कॾहिं माण्हू ई वेठल नज़र ईंदो आहे छा था सम्झो त इहा फ़ाइदेमंद आहे न आहे न यकीनन ॾिसो जेकी आबादी वधे पई कराची जी ख़ुसूसन कराची जी उन में ट्रांसपोर्टेशन सभ खां अहम ॻाल्हि आहे सही 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 ॾिसो जेको मज़दूर तबिको आहे तव्हांखे ॿुधाईंदो वञा की 53% माण्हू अहिड़ा आहिनि उन खां मथे 53 तक़रीबन 54% इहो सर्वे आहे जेका पब्लिक ट्रांसपोर्ट चाहिनि था की उनखे पब्लिक चाहिनि 16% तव्हांजा जेका आहिनि उहे तव्हांजा बाइक्स ते आहिनि मोटरसाइकिल्स ते आहिनि पोइ वरी ॿी रिक्शा ऐं टैक्सी ऐं ऊबर ऐं करीम ऐं कुझु पंहिंजी ज़ाती गाॾियूं ऐं तमामु चीज़ूं त इन सॼी सूरत हाल में कॾहिं पब्लिक ट्रांसपोर्टेशन बहितर थी वञे त उन खां बहितर का ॻाल्हि न आहे ॾिसो न इहो हिकिड़ो मुतसवित तबिको जेको आहे या ग़रीब तबिको जेको आहे स्टूडेंट तबिको जेको आहे मज़दूर जेको आहे उहो चाहे थो की बहितर ट्रांसपोर्ट उनखे पब्लिक ट्रांसपोर्ट जी सूरत में मिले पर अमीर साहिबु हुकूमती जेका ट्रांसपोर्ट आहे उहा आर्ज़ी तौर ते माना लॻंदी आहे छो त 2-3 महीननि खां पोइ या त उहे गाॾियूं ख़राबु थी वेंदियूं आहिनि या ड्राइवर उन्हनि जो खानो ख़राबु करे छॾींदा आहिनि फ्यूल जी करप्शन थींदी आहे को न को मसइलो थींदो आहे वरी भेजी वेंदियूं आहिनि बिल्कुलु इहो तव्हां ॾिसो न वॾी बदकिस्मती आहे हिकिड़ो त करप्शन असांजे मुल्क जी वॾी बदकिस्मती आहे ऐं ॿियूं शयूं आहिनि इहो आहे की सरकारी ट्रांसपोर्ट जेको आहे मूंखे यादि आहे मतिलबु SRTC जूं बसियूं हलंदियूं हुयूं उन खां पोइ असां जॾहिं असां बि स्टूडेंट हूंदा हुआसीं वेट कंदा हुआसीं बाक़ाइदा हाणे हेतिरे बजे गाॾी आहे पोइ वेठा आहियूं त उहो हिकिड़ो पंहिंजो हिकिड़ो दौरु हो ऐं उहो ॿियनि गाॾियुनि खां बहितर हूंदी हुयूं तेज़ हलंदी हुयूं मुनासिबु किरायो हूंदो हुओ स्टूडेंट्स खे फैसिलिटीज़ हूंदी हुन में बि तव्हां ॾिठो हूंदो कॾहिं कॾहिं करप्शन एतिरी बि थींदी हुई जो कंडक्टर पर्ची कटे न ॾींदा किरायो वठी छॾींदा बिल्कुलु तव्हां पर्ची माना बचाईंदा ॼणो पर्ची न कटिबी त माना पैसा ॾियणो अथसि न
या वरितासीं। बिल्कुलु सही था चओ। इन में असांखे जेको आहे न इन ई वजह सां ॾिसो करप्शन ई इहा वाहिद वजह आहे। तव्हांजूं केतिरियूं बसूं आयूं जेकियूं तव्हांजूं बसूं न हली सघियूं, तव्हांजूं तमामु चीज़ूं तंहिंखे ॾिसो की उहो महीनूं 2 हलण खां पोइ उन जा पार्ट्स अवेलेबल कोन हुआ। हिते त इहे त शइ ट्रांसपोर्ट, हिते त बदकिस्मती सां तव्हां ॾिसो न, मूंखे यादि आहे ऑस्ट्रेलिया में जेके रिडूं कणिक खाईंदियूं हुयूं, खोट अथई सही, उहो इम्पोर्ट कयूं। पर उन्हनि जा जेके बस स्टैंड हुया SRTC जा जेके तव्हां ॻाल्हि कयो पिया उन्हनि ते बि कब्ज़ा थी विया, उन ते कब्ज़ा थी विया, ज़ाती प्रॉपर्टियूं उन ते वही प्लाज़ा ठही विया, उन ते बिल्डिंगूं ठही वियूं जिसां सांगड़ वारे पासे इहे बसूं ॾाढियूं हलंदियूं हुयूं। ॾिसो न उहो जेका टेलीफोन बूथ लॻा हूंदा हुआ, माण्हू उहो टेलीफोन बूथ ते ई खणी विया। त इहे तमामु शयूं जेकियूं आहिनि उन में ॾिसो टॉप खां बॉटम ताईं, मथे खां हेठि ताईं वरी करप्शन आहे। ऐं असां पंहिंजे पाण सां सिंसियर न आहियूं। असां ॾिसो न हर शइ में ॾिसो अगरि आउं को मुंहुं साफ़ करे टिश्यू बि आहे उहो हिते उछलाए थो छॾियां। त असांखे जेसीं सिविक रूल्स न ईंदा, मां बदकिस्मती सां चवां थो की ॾिसो मां चवां थो मुंहिंजी गाॾी साईं 30 लख जी आहे, साईं चए थो मुंहिंजी वरी 40-50 लख जी लैंड क्रूज़र आहे, अचां वन वे तां पियो, वरी जेको राइट साइड तां सही अचे पियो तंहिंखे वरी ईअं घूरे ॾिसां थो वरी हीअं थो कयांसि, यानी हुन त इहो पर वरी हिते वरी इहो फ़र्क़ु अथव त जेको आहे सो वीगो ते अचे थो या वॾी गाॾी ते अचो थो त उनखे ट्रैफिक वारा बि घटि था रोकनि, ऐं तव्हां असांखे जेकॾहिं नंढी गाॾी आहे उनखे वरी रोकनि था। माना जाॾे काॾे मसला ई मसला आहिनि। मां हिते इहो टॉपिक न छेड़णु चाहे रहियो हुउसि, पर शायदि इहो बि तव्हांखे ॿुधाए न त ॾिसो हींअर जेको असगर मुगैरी सां जेको ASI लाड़काणे में जेका हुन सां तज़लील थई, त ॾिसो उहो साॻी वर्दी सिपाही पाए थो, उहो साॻी ASI पाए थो, IG बि साॻी वर्दी पाए थो, त तव्हांजी रिट कीअं थींदी जॾहिं तव्हांजा थाणे में पुलिस वारनि खे तव्हां मोचड़ा हणंदो, मारींदो, मार कुट कंदो, तमामु चीज़ूं कंदो, जे त उन सूरत हाल में तव्हां पंहिंजी कानून जी जेकी गिरफ़्त आहे उहो कीअं मज़बूत थींदी। त इहा असांजी बदकिस्मती आहे की ॾिसो न की थाणनि मंझि थिए थो, कोर्टनि ते हमला थियनि था, त इहे तमामु शयूं जेकियूं आहिनि असांजी जेसिताईं ॾिसो इन ई में आहे की ॾिसो जॾहिं 2 कानून थियनि था, जीअं तव्हां ॿुधायो वॾी गाॾी वारे लाइ हिकिड़ी ॻाल्हि आहे, मोटर साइकिल वारे खे हेलमेट न पातल आहेसि त चवंदो आहे इंडिकेटर न आहेसि, इंडिकेटर्स आहे त चवंदो आहे ॿी का शइ न आहेसि। त हासिल कलाम चइण जो मक़सदु उहो नथो छुटे। पर इहो कानून जेकॾहिं असां सभिनीनि लाइ हिकिड़ो कानून थिए त यकीनन ॾिसो असां हितां खां 2 कलाक 2.5 कलाक जो 1.5-2 कलाक जी फ्लाइट ते दुबई वञूं था, ऐं दुबई वञूं था त असां उहो ई साॻे कानून खे अमल कयूं था। त मूंखे हिकिड़ो दोस्त आयो, मूंखे चई साईं दुबई वासी, पोइ जेकॾहिं आउं हिते आयुसि त चई मुख़्तलिफ़ ॾींहुं मुख़्तलिफ़ सूट या कोट पाईंदोसि, पोइ रस्ते में का टॉफ़ी बि खाधी त पर हिमत कोन थींदी हुन टॉफ़ी जो किचिरो छा उहो कोट में हणी छॾंदोसि। पोइ जॾहिं हिते आयोसि त कोट मां उहो किचिरा कढी मां उछलिया, माना हिते अचण सां ई रस्ते ते उछले छॾी। हा, उते डस्टबिन में न उछलाई, अहिड़ो डपो त चइण जो मुख़्तसिर मक़सदु आहे असां ॿाहिरि वञूं था त साॻे कानून ते अमल, पर पंहिंजे मुल्क में उन शयुनि ते अमल दरामद नथा कयूं। त इहा जेकी तरबियत हिकिड़ी वीडियो वायरल थी जंहिंमें शहबाज़ शरीफ़ ऐं हुनजा 2-3 साथी जेके आहिनि रोड पार कनि था, ऐं केॾो तव्हां उहो ॾिठो हूंदो त भॼी डुकी पार कनि था, ऐं असां वटि हिते वॾो प्रोटोकॉल, सॼा रस्ता बंदि थी वेंदा आहिनि, आम पब्लिक बंदि, जेकी मरीज़ हूंदा आहिनि एम्बुलेंसिस में उहे तड़पी दम ॾींदा आहिनि, पर हिननि जो प्रोटोकॉल ख़तमु न थींदो आहे। ईंदा माना परे खां आहिनि 25 मिंट पहिरियां रस्तो बंदि हूंदो आहे, त केॾो माना मसइलो आहे। ॾिसो हिते माण्हुनि खे हिसायो बि ॾाढो वियो आहे, ऐं माण्हुनि खे इन लाइ जागृत शहूर पाइणो पवंदो। हिते ब्लू बत्ती, पोइ ॻाढ़ी बत्ती, पोइ सायरन, फिर हटो, फिर बचो, पोइ फलाना गार्ड अची विया। अच्छा, ॿी मां ॾिठो आहे शहूर माण्हुनि खे वधि में वधि ॾियारणो पवंदो आहे की उन जा राइट्स छा आहिनि, हिकिड़ी ॻाल्हि। ॿी ॻाल्हि मां ॾिठो आहे की बदकिस्मती सां इलाही एतिराम सां चवंदोसि किथे किथे असांजा माण्हू बि इहे कंदा आहिनि की उन खे जेतिरा पुलिस वारा या गार्ड उन जा धिका ॾींदा या थुॾा हणंदा ओतिरो वरी कंधु कढी फ़ोटू कढाइण जी कोशिशि कंदा। तव्हां ॾिसो न, तव्हांजी सेल्फ रिस्पेक्ट खां मथे न आहे, छाकाणि जो साईं फलाणो साहब आहे, फलाणो खान आहे, फलाणो मिनिस्टर आहे, त असांजी ॾिसो टैक्स सां, असांजी ई वोटनि सां उहो मुंतख़ब थिए थो। त इहे शयूं असांखे कॾहिं ईअं थिए थो त जीअं मरीम नवाज़ खे ठूठ लॻी वई पंहिंजे गार्ड जी बचाईंदे। हा, तव्हां ॾिसो न इहा हालत आहे। ऐं तव्हां बिलीव कयो, तव्हां रोड रस्ता ॿाहिरि वञो, तव्हांखे इहे ई असांजा सियासतदान या त क्यू में लॻल बीठा, तव्हांखे लाइन में लॻल जीअं थींदो आहे ॾींदा, या तव्हांखे वधि में को
सुञाणंदो हूंदो सुञाणंदो आम त हूंदो जीअं हाणे बेनज़ीर साहिबु हिकिड़ी कदावर शख़्सियत हुई या अहिड़ा शख़्सियतूं जेके अंग्रेज़ बि सुञाणंदा हुआ त उहो बि वधि में वधि ईअं परे खां स्माइल पास कंदा हुआ। हिते त तव्हां ॾिसो न हिकिड़ी अजीब सूरत हाल आहे जंहिंमें हिकिड़ो आम माण्हू जो त हासिल कलाम मुंहिंजो चइण जो मक़सदु आहे उन में असांखे शऊर आणणो पवंदो, कानून सभिनीनि लाइ हिकु जहिड़ो रखणो पवंदो, इंसाफ़ करणो पवंदो। त इहो तमामु चीज़ूं हाणे ॾिसो हुनखे हुते मार पई, उन खां पोइ 3 ॾींहंनि ताईं FIR हुनजी न थिए ठही, 3 ॾींहंनि खां पोइ हुन ASI जी FIR ठही आहे त हू बेल आउट थी वियो पहिरीं पेशी ते। त हाणे इहो ॾिसो पुलिस खाते ते पाण मुख़्तलिफ़ वीडियोस ठारायूं अथऊं कॾहिं मुख़्तलिफ़ ठारायूं ऐं पोइ हुन बि वरी देरि न कई। हिकिड़ो त हुन वटि बि ॿिया हुआ पंहिंजे डिपार्टमेंटल ते अगरि हुनखे नथो इंसाफ़ मिलियो मथे करे आहे कोर्ट्स में जेको हाणे त शायदि सुप्रीम कोर्ट में वियो आहे पटिशन खे हुन लाइ कई आहे उहो वियो आहे त उहो बि थोरो उन पंहिंजे पाण खे बि पॉलिटिसाइज़ करे छॾियो। कंहिं पार्टी खे सलाम पियो करे वीडियो में, कंहिंखे वरी बुरो भलो पियो चए, कंहिं ऑफिसर खे चए पियो असांजे लाइ ॾाढो भलो आहे मुतबर आहे, इन जो कंहिंखे कसूर वरी न चए आहे। पियो की उहो कमदार आहे। त इहे शयूं जेकियूं आहिनि न हिकिड़ो सिविल सर्वेंट खे हिकिड़ो गवर्नमेंट मुलाज़िम खे उनखे बि घुरिजंदो हो। यकीनन हुन सां हिकिड़ी बेवाजिबी अथई, नाइंसाफ़ी अथई, पर उहा जेकी माण्हुनि जी हमदर्दी हुन लाइ हुई जेके हुन लाइ हो उहो हुनजे पंहिंजे कुझु अहिड़े स्टेटमेंट्स एंड वीडियोस जे करे थोरी हुन में स्टाइल अहिड़ो हुयो जो लॻे पियो त ही वाकई मज़लूम आहे, हिन सां ज़ुल्म थियो आहे। ज्यादती अथई। आख़िर में जॾहिं चई न ताली बजाओ त इन में सॼो मामिलो ख़राबु करे छॾियईं। पोइ ताली बजायो थी वियो कमु। एग्ज़ैक्टली। सो बहरहाल अॼुकल्ह तव्हांजी पंहिंजी ज़ाती ज़िंदगी ते वरी वरूं था, छा मसरूफ़ियत आहे, कहिड़ो कमु कयो पिया, कहिड़ा इशूज़ आहिनि ऐं कहिड़ा मामला आहिनि जिन खे हल करण जी कोशिशि आहे? बेसिकली मां इरशाद साईं 2 टे 4 शयुनि ते तव्हां ॾिसंदो आहियां तव्हां जॾहिं बि असांजे प्रोग्राम ईंदा आहियो त हिकिड़ो फाइल बि तव्हां सां गॾु हूंदो आहे, हुन फाइल में छा एक्चुअली हा इहो फाइल प्लाटन वारो फाइल न आहे। इहो सम्झो मूंखां परे लाहियो अलाए हिन में पॉइंट्स वग़ैरह अलाए नौकरियुनि जा ऑर्डर हिन लाइ छा आहे ख़बर ई नाहे। एक्चुअली हिकिड़ो त मां सिविल सर्वेंट आहियां, गवर्नमेंट ऑफिसर आहियां ऐं उन में कोशिशि कंदो आहियां उन लाइ सिविल सर्वेंट लाइ इहो आहे की उहो एतिरो टीवी ते ॿियनि शयुनि ते एतिरे खुली हर शइ खे नथो करे सघे। मां कोशिशि कंदो आहियां की उन में मां बाक़ाइदा चीफ मिनिस्टर साहिब खां, चीफ सेक्रेटरी साहिब खां परमिशन वरिती की मां अवेयरनेस प्रोग्राम जेका अवेयरनेस माण्हुनि खे ॾींहं जेका असांजे माण्हुनि ऐं ख़ुशूसन असांजे सिंध जे माण्हुनि खे जागृता अचे उनखे पंहिंजे राइट्स जे बारे में या कुझु मुख़्तलिफ़ सुठियुनि ॻाल्हियुनि ते नेगेटिव जेकी माण्हू सोचनि था पॉज़िटिव सोच तरफ़ अचनि। एग्ज़ैक्टली। तव्हां ॾिसो की तव्हांजे पंहिंजे जॾहिं प्रोग्राम कंदा आहियूं त हुन में अक्सर बेशितर पाण सोशल इशूज़ खे ऐं उहे इशू जंहिंमां माण्हुनि खे अवेयरनेस अचे, ॼाण मिले उन खे त उन ते अक्सर बेशितर पंहिंजो डिस्कशन थींदो आहे। त हिकिड़ो त इहो, ॿियो इन ई तरीक़े सां कॾहिं टाइम मिले थो त अख़बारनि में, सिंधी अख़बार में, अंग्रेज़ी डॉन में नंढो वॾो आर्टिकल लिखे छॾणु जंहिंसां माण्हुनि खे जागृता मिलंदी हुजे, उनखे सुञाणप थिए, तमामु शयूं। टी ॻाल्हि जेकी सभु खां इम्पॉर्टेंट जेकी आहे उन में जॾहिं थींदो आहे त मां कोशिशि कंदो आहियां जेकी हिकिड़ी चीज़ जेकी मां ॾिठी आहे कि उहो ॿारनि सां जेको जिन्सी तशद्दुद थिए थो उहो तव्हांजे प्रोग्राम में मूं इलाही दफ़ा ॻाल्हायो आहे। उन ते मां मुख़्तलिफ़ ज़िलनि में वञी एज़ अ फ्रीलांस वॉलंटरीली को उन जा चार्ज न, पंहिंजी गाॾी ते, पंहिंजे ख़र्चे ते पंहिंजी प्रेज़ेंटेशन ठाहिनि, उते वञी स्कूलनि में उते ॿार आहिनि। हाणे त अहिड़ो कोरोना अची वियो, न विच में ब्रेक थी वियो, त जेका ॿार आहिनि ऐं उन जा पेरेंट्स आहिनि यानी वालदेन आहिनि ऐं टीचर्स आहिनि उते, ऐं उते उन ज़िले जी जेकी पुलिस जा आला अमलदार आहिनि यानी SP वग़ैरह तमामु उन सां गॾिजी हिकिड़ो प्रोग्राम्स ईअं लेक्चर प्रोग्राम्स चओ या प्रेज़ेंटेशन ॾियो त हुन ॿारनि खे इहे जागृता अचे की उहो पाण खे हिन जिन्सी तशद्दुद खां कीअं बचाइनि, या हुन माइटनि खे इहे जागृता अचे की उहो पंहिंजे ॿारनि जो कीअं तहफ़ुज़ कनि, या पोइ अगरि जेकॾहिं ख़ुदा न ख़ास्ता कंहिंसां इहो वाक़ियो थी थो वञे त उन सूरत हाल में उन ॿार छा वर्ताव हुजणु घुरिजे या उन मुजरिम जे ख़िलाफ़ु कहिड़ा उपाउ फौरी तौर ते एक्शन्स करणु घुरिजनि, इन ते तमामु जॾहिं वक़्तु चवां थो त कंहिं तदरीसी अमल में बि इन मौज़ू खे शामिल कयो वञे, मज़मून खे शामिल कयो वञे त प्यारा ॿारो कहिड़ियुनि शयुनि खां पाण खे बचणु घुरिजे, उनवान इहो हुजे। बिल्कुलु। उन में सॼी पैराग्राफ सॼो पूरो हिकिड़ो हुजे त उन में उस्ताद शागिर्दनि खे पढ़ाइनि त कहिड़ियूं शयूं सुठियूं आहिनि, कहिड़ियूं फ़ाइदेमंद आहिनि, कहिड़नि खां परे थियणु घुरिजे, असांखे कहिड़नि माण्हुनि सां मिलणु घुरिजे, केरु असांजा पंहिंजा आहिनि ऐं केरु असांजा धारिया आहिनि। इन ते पाण अञा कचहरी कयूं था, नंढी साई जो वक़्तु थियो आहे, नंढी साई वठूं था। नाज़रीन असां सां गॾु रहिजो ऐं तव्हांजो पंहिंजो प्रोग्राम आहे, ॾिसंदा रहिजो सलाम सिंध। मुंहिंजे सिंध खे
सलाम सलाम सुन खुशहाली है अमन झूठे पैगाम मुंहिंजे सिंध खे सलाम सलाम सुन साईं मुंहिंजा वरी तव्हांखे भलीकार चऊं था पंहिंजे प्रोग्राम में नंढड़ी साई वरितीसीं ऐं जल्दी मोटी आयासीं पाण तॾहिं चवंदा आहियूं नंढड़ी साई त उहा नंढड़ी साई हूंदी आहे ऐं पंहिंजे वाइदे मुताबिक़ वरी तव्हांजी ख़िदमत में हाज़ुर थिया आहियूं ऐं अॼु वरी असां तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त ॾाढी सुठी जेका आहे तरतीब आहे असांजे प्रोग्राम जी म्यूज़िक ॾाढी भली आहे ऐं मक़बूल सुमरो साहिबु असां सां गॾु आहे त पोइ दिलि बाग़ बहार थिए थी दिलि चवे थी त हिन वक़्तु वरी मक़बूल सुमरे साहिब खे ॿुधिजे ऐं उनखां पोइ पंहिंजी ॻाल्हि खे अॻिते वधाइजे मक़बूल साईं हाणे हिकिड़ो कलाम सुठो को वरी ॿुधायो असांखे हाज़िर बाबू वाह वाह हाज़िर ही अदा ही नाज़ु ही अदा ही हुस्न ही शबाब अला खैर करे खुदा खैर करे ही नाज़ु ही अदा ही हुस्न ही शबाब अला खैर करे खुदा खैर करे नाज़ु ही अदा शर्म ही हया हया ऐं ही नज़ाकतूं हर हिक क़दम ते ॼण थियूं क़यामतूं ओ नेज़े ते आफ़ताब अल्लाह खैर करे खुदा खैर करे ही नाज़ु ही अदा मान जाम मस्त पुरखुमा जे थियूं खजन त कैफ़ जा दरिया थियल निसार हो छलके तो ही शराब अला खैर करे खुदा खैर करे ही नाज़ु ही अदा ताज़े बची सदा थी सदा दे हयात खे हर काम ते तो वजो अचे काइनात खे ओ ही कहिड़ो इनकलाब अल्लाह खैर करे खुदा खैर करे ही नाज़ु ही अदा ही हुस्न ही शबाब अला खैर करे खुदा खैर करे वाह साईं वाह साईं वाह शाइरी ॾाढी भली हुई ऐं नेज़े ते आफ़ताब ख़ुदा ख़ैर करे हे वाह वाह लफ़्ज़ ॾाढा सुठा हुया अॼु भला कहिड़ियूं फिल्मूं रिलीज़ थियनि थियूं ऐं थी वियूं आहिनि उन्हनि जे बारे में थोरो ॿुधायो फिल्मुनि ते तव्हांजी कहिड़ी दिलचस्पी हूंदी आहे हा वो ख़ासि तौर ते फिल्मुनि जा ॾाढा शौक़ीन आहियो न बिल्कुलु वो जेके माज़ीअ जूं फिल्मियूं हुयूं उन जो जवाबु न आहे हा हा असां कहिड़ी बि
जेके असांजी सुठियूं फिल्मुनि जो दौरु हुयो कहिड़े बि असां इंडिया जूं या जेके बि ॿिया ममालिक आहिनि उन सां दुनिया जे मेले में असांजूं पाकिस्तानी फिल्मूं हलंदियूं उन में एवॉर्ड खणंदियूं हुयूं। सही सही शबाब किरानी इहो ज़मानो हिकिड़ो हूंदो हुयो जीअं एतिरियूं लाज़वाल फिल्मियूं ठाहियूं सही सही उमराव जान अदा हा 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 जंहिंजो को जवाब ई कोन। तहज़ीब हिकिड़ो अहिड़ो मौज़ू हुयो जेके अहिड़े तरीक़े सां ठाहियां जो पंहिंजो मिसाल पाण ई। वाह 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 मतलब सहूलतूं बि घटि हुयूं सहूलतूं घटि माना जदीद टेक्नोलॉजी एडी वधी हाई लेवल जी कोन हुई ऐं फिल्मूं हाई लेवल जी फिल्मूं हाई क्लास हाणे सभु कुझु आहे त फिल्म जो मयार घटि आहे बसि उहो तव्हांजे साम्हूं आहे। हा सही सही न त हर शइ मक़सदु हिकिड़ी शइ खां जेसिताईं पाण मुतमिन न थींदा तेसिताईं कमु न कंदा। सही सही उन में स्टोरी हूंदी उन में मकालमा हूंदा कास्ट हूंदी हर शइ खे मक़सदु मजमू गुलदस्ते वांगुरु ठाहींदा। सही 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 बिल्कुलु अॼु के फिल्मूं रिलीज़ थियूं आहिनि अॼु की तारीख़ में भाऊ हाणे जेके थियनि थो हक़ीक़त इहा ख़बर नथी पए कहिड़ियूं आयूं कहिड़ियूं वयूं हालांकि ख़बर बि पए थी उन ठीकु ठाकु पैसो बि कमाए पर ॾिसूं था त सम्झ में नथी अचे ॻाल्हि। हा सही था चओ न त उहो ज़मानो असां अञा ताईं दिलि चाहींदे त उहे पुराणियूं अञा असां फिल्म ॿीहर ॾिसंदा आहियूं। सही सही उन वक़्तु बि जॾहिं ताज़ियूं फिल्मूं ईंदियूं त माण्हू 10 भेरा उहा साॻी फिल्म ॾिसंदा हुया ॾिसंदा शौक़ सां ॾिसंदा हुया माना बोर न थींदा बोर हुया बि न थींदा हुया। सही सही तव्हां कहिड़ी फिल्म भला वधीक ॾिठी या अञा ताईं ॾिसंदा आहियो कॾहिं कॾहिं मूंखे घणियूं तमामु या कोई दोस्त पुछा कंदो आहे यार अॼु मूड आहे फिल्म ॾिसण जो रिकमेंड कहिड़ी फिल्म कंदा आहियो? उहो मूंखे त सुठियूं पाकिस्तानियूं तमामु सुठियूं घणियूं फिल्मियूं आहिनि पर उमराव जान अदा अंजुमन तहज़ीब सही सही ऐं लातादाद न जूं नज़र शबाब जूं फिल्मियूं आहिनि तमामु सुठियूं ठाहियूं। वाह वाह पाकिस्तानी मोहम्मद अली हिकिड़ी फिल्म किथे ॾिठव कराची में या सिनेमाऊं पहिरियां त मुख़्तलिफ़ शहरनि में लाड़काणे में नंढा थी वॾा लाड़काणे में थियासीं लाड़काणे में ॾिठियूं कराची में ॾिठियूंसीं कॾहिं कॾहिं वरी का सुठी फिल्म सखर में लॻंदी शिकारपुर में लॻंदी उते बि असां ॾिसंदा। सही 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 घंटा करे भरिसां सखर सिनेमा हूंदी मथे हूंदी बिल्कुलु प्लाज़ा हूंदी अपशां शिकारपुर में अञा ताईं आहिनि पर हलनि न थियूं। पर जेकॾहिं फिल्म को न ॾिसंदो हुयो त ख़ाली पोस्टर ॾिसी मोटी ईंदो हा हा ईअं बि ॾिसूं त ईंदड़ फिल्म कमिंग अप उन ज़माने में ॿियो को सभ जो मशग़लो इहो हूंदो फिल्म या अहिड़े मक़सद आहे त ॿी का न टेलीविज़न जो एतिरो ज़ोर हुयो न VCR जो न डिश हुयो कुझु बि न हुयो। सही सही त सिनेमा हूंदी ऐं रेडियो हूंदो ऐं टेप रिकॉर्डर हूंदो ऐं जेके होटल हूंदा गाना हूंदा। पंहिंजूं सिंधी फिल्मूं बि ॾाढियूं तंहिं ज़माने में परदे वारियूं वॾियूं ज़बरदस्त सिंधी फिल्मूं ठहियूं पर उन में इहो आहे त तव्हां वरी ॻाल्हि हिकिड़े प्रोग्राम तव्हां चओ त मालकी नहीं सिंधी फिल्म जेकॾहिं इन कोई सपोर्ट करण वारो हुजे जीअं उर्दू फिल्मनि सां सुठा प्रोड्यूसर आहिनि जेकॾहिं थोरो इन्वेस्ट कनि हे पर बि पोइ बि तंहिं हूंदे ब्लैक एंड वाइट फिल्मूं ठाहींदा तॾहिं उन्हनि बि रिकॉर्ड तोड़ियो। सही सही ब्लैक एंड वाइट का सहूलियत कान ऐं जेकॾहिं इन जीअं उर्दुनि ते या ईअं तबसुम साहिब ने हिकिड़ी फिल्म 2-3 फिल्मुनि में ॾिठोसीं भई माना हीरो बि रहियो अथव बरसाती रात में लाड़काणे में ठही बरसाती रात हुन गफ़ार साहब हीरो हुयो फू जवानी आहे तबसुम साहिब फू जवानी सलाउद्दीन तुंहिंजो मंज़ूर मुराद जन हुया मंज़ूर सखराणी साहब बि अथव मंज़ूर सखराणी बि आहे बिल्कुलु ईअं नहीं हा बिल्कुलु उहे फिल्मूं माना जेको आहे वरी ठहण जो हिकिड़ो वारो अचे हालांकि सरमाएकार बि असां वटि तमामु घणा आहिनि पैसो बि असां वटि ज़मीनदार बि अञा बि आहे वॾा माण्हू अञा बि आहिनि असां वटि बयानबाज़ी बि कनि था असां कंदासीं पर अमली तौर ते कुझु बि नथो थिए। अहिड़ियूं फिल्मूं ठहणु घुरिजनि पर अलाए केॾा पुराणे ज़माने में ॿुधोसीं त संगत साथ में फिल्मूं ठाहींदा हुया सो दोस्त पाण मिली पवंदा चवंदा यार भला हाणे काॾे कयूं छा कयूं भला फिल्म था ठाहियूं नारो लॻी वेंदो अला फिल्म था ठाहियूं तूं हीरो हूंदे बाबा ही स्टोरी हूंदी हाणे उहे ज़माना अलाए काॾे ज़माना ख़तमु थी विया। सो हमीद साहब तव्हां के फिल्मूं ॾिठियूं या पाण जेको आहे सो फिल्मुनि खां परे रहिया आहियो? न यकीनन सियासत जूं फिल्मूं त पाण ॾिसूं था उअं ई न बसि शौक़ु यकीनन रहे थो फिल्म हिकिड़ो वॾो एंटरटेनमेंट आहे ऐं तव्हांखे ॾिसो न हिकिड़ो ऐं असां हुजणु घुरिजनि सिनेमा हुजणु घुरिजनि स्पेशली माण्हुनि वटि एंटरटेनमेंट त रही न आहे। सही सही ऐं हाणे ॾिसो पाकिस्तान फिल्म इंडस्ट्री बि तक़रीबन तबाही आहे बेयारो मददगार आहे ऐं असांजो रुझान ज़्यादातर इंडियन फिल्म्स ऐं वग़ैरह ऐं तव्हां जेकी हिकिड़ी ॻाल्हि इलाही इम्पोर्टेंट कई पए मक़बूल साहिब सां कि उहो मयार बि न आहे ऐं जेकॾहिं पुराणा गाना ॾिसूं या जेका उन जा ॿोल ॾिसूं या उन जो जेको रिदम ॾिसूं या उन गाने खे जंहिं तरह फिल्मायो वियो आहे उहो ॾिसूं त उन जो हिकिड़ो पंहिंजो ई हिकिड़ो मज़ो आहे यानी सदाबार एवरग्रीन आहिनि पर हाणे उहो वल्गरिटी मां ॾिसंदो आहियां ॾाढी अची वई आहे वल्गरिटी बि आहे गाननि में बि ॾाढी वल्गरिटी आहे उहो तमामु शाइरी बि उहो क़िस्म जी न आहे त वॾी बदकिस्मती आहे कॉपी सिस्टम थी वियो आहे कंपोज़िशन सुनायूं नथियूं थियनि उन्हनि खे ई माना कॉपी सिस्टम बि थी वियो आहे तमामु शयूं ऐं इहे शयूं जेकियूं आहिनि न असांखे
असांजी अचण वारी नस्लनि लाइ बि हिकिड़ो पैगाम ऐं सबक़ु ॾियनि थियूं त इन शयुनि ते यकीननि अगरि जेकॾहिं थी पर जेकॾहिं क्लासिक क़िस्म जूं फिल्मूं ठाहिजनि अमीन साहिब त कल्चर डिपार्टमेंट बि इन हवाले सां पंहिंजो किरदारु अदा करे सघे थो, छा था बिल्कुलु करे सघे थो, बिल्कुलु ॿियनि शयुनि में जेकॾहिं अॻु भरो आहे त इन पासे बि जेकॾहिं बजेट ॾे ऐं हिकिड़ी शानदार शाहकार फिल्म वरी ठही सघे थी पाण वटि, बिल्कुलु हिन में ठही सघे थी ऐं हिनखे प्रमोट करणु घुरिजे। पर बदकिस्मती आहे असां वटि के तमामु शयूं असां त उहो ई जेको ॿुधूं था उहे 3-4 जेका उन दौर जा हीरोज़ हुआ अञा ताईं उहो साॻिया पिया त जीअं हिकिड़ी नई तव्हां इंडिया में ॾिसो बॉलीवुड या हॉलीवुड में ॾिसो हिकिड़ी नई खेप अचे थी, हिकिड़ा नया माण्हू उनखे रिप्लेस कनि था, नया हीरो अचनि था, उहो शयूं बि न आहिनि, उहो स्टोरियूं बि हाणे उहो न आहिनि जेकियूं माशरे ते स्पेशली उन जे नसीहत आमोज़ हुजनि ऐं तमामु शयूं इन ते ज़रूरु कमु थियणु घुरिजे। बदकिस्मती जी ॻाल्हि कईसीं जेको पे त हाणे ख़ुशकिस्मती जी ॻाल्हि कयूं त स्कूल खुली विया आहिनि। हाँ, ऐं स्कूलनि जो कारोबार वरी रमांदम आहे, कुझु माण्हू इहे फेसबुक ते अफ़वाहूं बि फैलाइनि था त वरी थी सघे थो त स्कूल बंदि थियनि। सिंध हुकूमत हिन मामले में छा चवे पई, तव्हां वेझा रहिया आहियो त वरी को अहिड़ो त थियण वारो न आहे कुझु भंडण? कुझु बि थी सघे थो यकीननि, छाकाणि जो जेको तव्हांजो कोरोना जो जेको रेट हो, जेको इन्फेक्टेड रेट हो जंहिंमें माण्हू मुब्तला थी रहिया उहो वधी रहियो आहे, वधी रहियो आहे। तव्हां ॾिसो रेस्टोरेंट्स में वधी रहियो आहे तमामु, हुन में SOPs खे असां फॉलो नथा कयूं। तव्हां शादी हालनि जे थ्रू ॾिसो वधी रहियो आहे। तव्हां स्कूलनि में मां कल्ह ई गुज़िरियल ॾींहुं शायदि सिंध TV ते हिकिड़ी रिपोर्ट ॾिठी पे जंहिंमें उहो के साईं 44,284 सिंध जा स्कूल आहिनि जेका खुलिया आहिनि, उन मां उन हिकिड़ी रैंडमली किथे किथे सर्वे कई 284 या 285 स्कूल जी सर्वे कई, तंहिंमें ॿुधायो वियो आहे की कोरोना जो अंगु वधी रहियो आहे, जंहिंजो ज़्यादातर कराची में बि उन जो अंगु आहे। त इहे तमामु शयूं आहिनि ऐं उहो न आहे की तव्हां हलो स्कूल्स त बंदि करे छॾंदा, पर ॿियूं शयूं त हाणे कारोबार आहे, ॿियूं शयूं त इन में सभ खां इम्पॉर्टेंट जेके ऐं इहे ई अंगु जेको आहे इहे जेके इनखे हाणे प्राइम मिनिस्टर जो मूं रीसेंट स्टेटमेंट ॿुधो इमरान ख़ान साहब जो कि ॿी उनजी कोरोना जो सेकेंड वेव जेकी आहे उहो अची सघे थी केॾी महिल बि, जंहिंमें माण्हू अञा इन्फेक्टेड थी सघनि था। त असांखे फर्स्ट वेव खां सिखणु घुरिजे कि असांखे उन टाइम ते कहिड़ा माशी प्रॉब्लम थिया, असांजे कहिड़ो असांजे माण्हुनि खे कंहिं तरीक़े सां उन तमामु चीज़नि में सफ़र कयो ऐं असांखे उनखे अॻियां कंहिं तरीक़े सां ॾिसो हिन में जेकी वैक्सीनेशन या ॿियनि शयुनि खां सभ खां जेकी इम्पॉर्टेंट चीज़ आहे उहो उन जा SOPs आहिनि, यानी मास्क लॻाइणु आहे, यानी तव्हांजा हथ धोइणु आहे, सैनिटाइज़र्स यूज़ करणु आहे, चीज़ूं सिलसिलो हले थो। त इन में जेको आहे असांखे हाणे मां 2 ॾींहं 3 ॾींहं पहिरीं ॿुधो कि सिर्फ़ु सिंध में 13 माण्हू कोरोना जे करे उन जी इंतकाल करे विया ऐं इहो अंगु उन डेली हाणे 300 खां जेको असांजो इलाही घटिजी वियो, 100 जे अंदरि आयो, हाणे 300 350 ताईं ॿीहर अची वियो आहे। त इन सूरत हाल में असांखे वधि में वधि असांखे इन जेका उपाउ आहिनि, जेका असांखे इन जा प्रिकॉशन आहिनि, बचाव जी जेकी तदाबीर आहिनि उन ते अमल करणु घुरिजे, जेको अमल न पियो थिए, उहो अमल नथो थिए। वरी ॿी ॻाल्हि बि आहे त डोनाल्ड ट्रम्प बि चाकू थी वियो अथव, कोरोना में वरितल हुयो, 4-5 ॾींहं पाण आइसोलेट कयूं, उन खां पोइ चवनि था त सुबुह जो को आयो आहे ऐं चयो अथई त इंतिखाबी मुहिम में भरपूर हिसो वठंदुसि, भले कोरोना हुजे भले छा बि हुजे। छाकाणि जो हुते 3 नवंबर ते त हाणे इलेक्शन्स आहिनि ऐं उहो टाइम इलाही घटि रहियो आहे ऐं असां वांगुरु त हुते न आहे, हुते जेको आहे जीअं हिते तव्हां ॾिठो हूंदो की उहो जेको प्रेसिडेंट आहे डोनाल्ड ट्रम्प या जॉय बाइडन जेको हाणे उनजे साम्हूं इलेक्शन में बीठो आहे प्रेसिडेंशियल इलेक्शन, ॾिसो न ॿई बि पंहिंजी पॉलिसीज़ खे बयानु कनि था। हिते त असां 2 माण्हू मुख़्तलिफ़ इख़्तिलाफ़ राय वारा गॾिजी वेही कोन था रहूं, केॾी महिल हिक ॿिए खे हथे पइजी वञनि मां, त इहे ॾिसो असांखे सिविलाइज़ थियणो पवंदो, हिक ॿिए जे जेका मौक़िफ़ आहिनि उनखे क़दुरु ॾियणी पवंदी, उनखे रिस्पेक्ट ॾियणी पवंदी। त इहे तमामु प्रेस जे साम्हूं पाण नथा वेहूं, पर हूअं वेहंदा आहियूं, पाण आफेयर वेहंदा आहियूं। हिकिड़ी वीडियो बि कल्ह टियों ॾींहुं पीपल्स पार्टीअ जा नुमाइंदा ऐं MQM जा नुमाइंदा पाण में गॾु वेठा आहिनि, अलाए कहिड़े मौज़ू ते हुननि चयो त असां मिलियल आहियूं पाण में, उहो टुकड़ो वायरल थियो आहे त हम मिले हुए हैं भाई आपस में। इहो कॾहिं कॾहिं आफेयर पाण वेहूं था, पर हूअं संजीदगीअ सां पाण खे प्रेस जे आॾो बि वेहणु घुरिजे।
ऐं पंहिंजा जेके आहिनि से पंहिंजूं जेको एजेंडाऊं नेशनल इशूज़ आहिनि उन ते बिल्कुलु वेहणु घुरिजे ऐं तमामु शयुनि खे जीअं ख़ुशूसन हींअर बेटनि वारो जेको मसइलो आहे या ॿिया मामला आहिनि तालीम आहे तव्हांजी सिहत आहे तव्हांजो ॾिसो मां चवां थो 3 शयूं जेकियूं आहिनि न उन ते ज़ीरो टॉलरेंस को कंप्रोमाइज़ न हुजे तालीमी मैदान में सही उन में को करप्शन कंहिं क़िस्म जी मनमानी न हुजे मैरिट हुजे ॿियो सिहत ते टियों तव्हांजो लॉ एंड ऑर्डर ते बाक़ी ॿियनि खातनि में अगरि तव्हांखे कंहिंखे नवाज़णो आहे कंहिंखे अकोमोडेट करणो आहे ठीकु आहे पर हिन ते को कंप्रोमाइज़ करणु त ॿिए हंधि बि न घुरिजे पर नथा मुड़ो आदत खां मजबूर आहियो एग्ज़ैक्टली ॿिए हंधि जेकॾहिं तव्हांखे कुझु करिणो आहे त को उते कयो बाक़ी इहे जेकी तव्हां ॿुधायूं ॻाल्हियूं इन्हनि में को कंप्रोमाइज़ छो त इन में मुस्तक़बिल जो सुवालु आहे पाण सिहतमंद हूंदासीं त पाण अॻिते वधंदासीं तालीम में जेकॾहिं तरक़ी कंदासीं त अॻिते वधंदासीं तालीम पंहिंजी मुतासिर थी ही लॉकडाउन जेको आहे 6-7 महीना 8 महीना जेको पाण रहियो आहे उनखां पोइ ॿारनि खां उहे शयूं बि विसरी वियूं जेकी पढ़ियल हुया सो इहे सॼा मामला तमामु शयूं विसरी वियूं ऐं ॿाराड़ी में अञा उन कोरोना जे ख़ुशूसी तौर ते कोरोना इन में उन SOPs ते अमल कराइण जी इंतिहाई ज़रूरत आहे हाणे मास्तरनि खे बि तव्हां ॾिसो न टीचर्स खे बि केतिरा इन्फेक्टेड कोरोना टेस्ट थिया आहिनि उन में थिया आहिनि पाण ते ॻाल्हायूं था अञा तफ़सीली ऐं हिकिड़ी नंढड़ी साई वठी वठूं पिया नंढड़ी साई जो वक़्तु आहे नाज़रीन सां गॾु रहिजो ॾिसंदा रहिजो पंहिंजो प्रोग्राम सलाम सिंध मुझे सिंध के सलाम सलाम सिंध शहानी है हमन छोटे पैगाम मुझे सिंध के सलाम सलाम सिंध जी भलीकार चऊं था तव्हांखे पंहिंजे प्रोग्राम सलाम सिंध में हमीद अलवानी साहिब सां गॾु आहे कम जूं ॻाल्हियूं कराइतियूं ॻाल्हियूं ऐं कुझु सिखण वटां असांखे मिलंदो आहे अमीन साहिब वटां अमीन साहिब तालीम जी बजट बि तमामु घणी हूंदी आहे पर पाण वटि अफ़सोस सां इहो चवणो पवंदो आहे सदाईं असांजे लाइ हिकिड़ो स्लोगन आहे त मयार पाकिस्तानी तालीम जो सुठो न आहे पोइ छा सबबु आहिनि जॾहिं एॾी बजट बि ॾियूं था पाण ॾिसो हिन में खोड़ सारा कारण आहिनि जंहिंजे करे असांजो हिन वक़्तु ॾींहुं ॿ ॾींहुं तव्हांखे शायदि 2019-20 जो जेको मालियाती साल हो उन में 212 बिलियन रुपीस जेका आहिनि असां तालीम लाइ रखिया वरी हिन बजट में असां 242 20-21 जे बजट में 242 बिलियन रखिया आहियूं जॾहिं त मां तव्हांखे अर्ज़ु कयो की उन में जॾहिं त असांजी तालीम जो जेको रेशो आहे तालीम जो जेको मयार आहे उहो घटियो आहे ॿियनि सूबनि जे बनस्बत असां ॿिए दुनिया खे त छॾियूं सिर्फ़ु पंहिंजे सूबनि खे 4 सूबनि खे पाण में भेटियूं त सिंध सूबो जेको पहिरीं सभ खां नंबर 1 ते तालीमी लिटरेसी रेशो हुनजो हो जेको 63% हो जेको घटी हाणे 61% ते थी वियो आहे जॾहिं त बलूचिस्तान जेको आहे 55 से 55.5% ते 54 मां पइजी वियो खैबर पख्तूनख्वा बि 55 कुझु ते पए थो 54 मां ऐं जेको 61 ते हो पंजाब उहो 64.7% थियो आहे त उहो उनजो तालीमी मयार उन जो खवांदगी जो रेशो यानी तालीमी रेशो जेको आहे वधियो आहे जॾहिं त असांजो हिकिड़े पासे बजट वधियो आहे ऐं तालीमी खवांदगी जो रेशो घटियो आहे त इन चीज़नि ते असांखे इंतिहाई इन ते ॾिसो सिर्फ़ु इहो ब्लेम करे छॾणु की सरकार ईअं नथी करे यकीनन सरकार जी बि पंहिंजूं ज़िमेदारियूं आहिनि ऐं तालीम में तव्हां ॾिसो तालीमी मैदान में मूं जीअं चयो की इन में ज़ीरो टॉलरेंस खपे छाकाणि जो असांजे सूबे जो सिंध जो पाकिस्तान जो मुस्तक़बिल अचण वारी नसलनि जो मुस्तक़बिल इन सां लाॻापियल आहे त इन में कंहिं क़िस्म जो पर इन में छा थिए थो की हिकिड़ो त करप्शन बि इंतिहाई वॾे लेवल ते आहे डेवलपमेंट इन में 2 क़िस्म जा हिकिड़ो त तदरीसी अमल में तव्हां बजट रखो था हिकिड़ो जेको आहे डेवलपमेंट साइड रखो था यानी स्कूलूं ठाहिण बिल्डिंग्स ठाहिण उहो फैसिलिटी ॾियणु बुक्स ॾियणु बाथरूम वॉशरूम्स ठाहिण क्लासरूम्स ठाहिण इहे तमामु शयूं बाउंड्री वॉल्स इलेक्ट्रिसिटी मेंटेनेंस न आहे ऐं मेंटेनेंस बदकिस्मती सां नथी थिए स्कूलनि में के में जेको आहे असांजो जेको मूं लास्ट टाइम बि तव्हांखे ॿुधायो ड्रॉप आउट रेशो यानी अगरि ॿार अचे थो त ख़ारिज जल्दी स्कूल छॾियो वञे छाकाणि जो इन करे की उनखे बुनियादी सहूलियतूं न आहिनि माइटनि जो उहो ध्यानु न आहे जेको हुनखे ॿारनि सां हुजनि खपे टीचर में उहो वेल ट्रेन टीचर कोन्हे जेको टीचर्स में हिकिड़ो ॿियो बि हल थी सघे थो पाण त जेकॾहिं मेरिट ते भर्तियूं कयूं उस्तादनि जूं सियासी भर्तियूं जेके थियनि थियूं पर्चीअ ते पाण प्रोग्राम में डिस्कस करे चुका हुआसीं पहिरियां बि त असां वटि ईअं थिए थो जेकॾहिं कंहिंखे कुझु नथो अचे कंहिंजो चूंडियल नुमाइंदो जेको यार दोस्त आहे मिट माइट आहे या सिफ़ारिश आहे त हिनखे मास्तूर करे छॾियो पोइ हाणे जंहिंखे कुझु ई नथो अचे त उहो मास्तूर थी करे छा सेखारींदो हाणे ॾिसो न मां अक्सर ॿुधंदो आहियां की माण्हुनि जे मां
साईं बसि वो मूंखे ॿियो न नंढी वॾी मास्तरी हाणे ॾिसो टीचर नबियनि जो उहो पेशो रहियो आहे कल्ह टीचर्स डे बि हुयो पाण हुन ते तमामु घणो ॻाल्हायोसीं बि सही, हा। कल्ह गुज़िरियल ॾींहुं टीचर डे आहे यानी माउ पीउ जे बराबरि हुन जो दर्जो आहे ऐं तव्हां चओ था साईं ॿियो कुझु मूंखे नथी मिले खणी मास्तरी ॾेई छॾियो पोइ मां तव्हां कीअं कंदो पोइ बसि दुकानु हलाईंदोसि कारोबार कंदोसि पोइ थोरो घणो पियो मुंहिंजो हलंदो सिलसिलो जंहिं माण्हू जो अञा मास्तर थियण खां पहिरीं इहा सोच आहे त उहो थियण खां पोइ कहिड़ा कारनामा ॾींदो त अंदाज़ो न मोज़िज़ उस्तादनि खां माज़रत बाक़ी न त जेकॾहिं अहिड़ो माहौल हूंदो त पोइ सारंग शर जहिड़ा उस्ताद बि थींदव सारंग शर जो ॾिसो न बदकिस्मत वाक़ियो थियो कंहिं ॿारनि सां ऐं तमामु शयूं ऐं इन में तव्हां ॾिसो न की तव्हां जेके टीचर्स खे न रोल मॉडल ॾिसो पॉलिटिशियंस खे छाकाणि जो उहो तव्हांजा लीडर्स आहिनि ऐं उनखे ॿिया फॉलो कनि था उहो रोल मॉडल हुजनि टीचर्स तव्हांजा रोल मॉडल हुजनि त की ख़बर पए की हिकिड़ो आम माण्हू ॻाल्हाए थो ऐं हिकिड़ो उस्ताद जेको पढ़ियलु लिखियलु माण्हू आहे उन में आसानी सां माण्हू डिस्टिंग्विश करे सघे फ़र्क़ु ॾिसण में अचे की उन हाणे असां वटि बदकिस्मती सां इहे तमामु चीज़ूं गोस्ट टीचर केतिरा आहिनि जेका गोसड़ू टीचर्स आहिनि उहो तव्हांखे केतिरा मिलनि था हाणे जे ऐं तमामु शयूं इन में तव्हां ॾिसो की ऐं ॿियो असां सिर्फ़ु ईअं लॻे थो की ॾिसो तालीम खे बि जेको आहे न हिकिड़ो त हमेशह इहो तासुर ॾिनो आहे की डिग्री वठणी आहे मूंखे हीअ आहे पोइ इनजे करे त पंहिंजे यूनिवर्सिटीज़ जी डिग्रियुनि जी का वैल्यू न आहे वैल्यू न आहे पाण वटि जेकी तव्हां जेकी बि मञियल इदारा जेकी पाण वटि सिंध में ख़ासि तौर ते आहिनि त उहे जेकॾहिं कंहिंखे ॿुधायूं था त असीं फलाणी यूनिवर्सिटी जा पढ़ियल आहियूं MA BA थियल आहे त उनखे माण्हू हकारत जी नज़र सां ॾिसनि था को भलो थोरी था सम्झनि त यार हीउ को वॾो सुठो पढ़ियल हूंदो सो इहो मयार पंहिंजी डिग्री जो रहियो आहे बिल्कुलु इहो रहियो आहे ॿियो हिन में आउं जेको नौजवाननि लाइ स्पेशली चवंदुसि की कैरियर गाइडेंस उनखे कैरियर गाइडेंस मां इंटीरियर सिंध में पाण वटि यानी सिंध में ॿाराड़ीअ में ऐं शहरनि में बि पर उहो सभ खां वधीक ॾिठो आहे की पंहिंजे सिंध में माण्हुनि खे कैरियर गाइडेंस न आहे इहो इलाही इम्पॉर्टेंट हूंदो आहे की मैट्रिक ऐं इंटर खां पोइ ॿार खे छा करिणो आहे उनजो पंहिंजो इंट्रस्ट लेवल छा आहे उनखे एनालाइज़ कजे उनखे उहो कहिड़ा मौक़ा आहिनि जंहिंमें हू वञी सघे थो हाणे असांखे मिसाल जे तौर ते मूंखे हितां खां सदर वञिणो आहे मां हिन रोड ते लांडी ॾांहुं डोड़ां पियो त मूंखे सदर कॾहिं न मिलंदो महिनत बि कनि था भॼ बि कनि था छाकाणि जो उनखे कैरियर गाइडेंस न आहे त उहो जेको अनगाइडेड मीज़ाइल वांगुरु हुजनि था बसि अंधेरे में पाण हलाए त लॻियो त ठीकु आहे भाग खुली वियोसि न त ठहियो जे न लॻो त पंहिंजी ज़मीन ते किरियो त पाण ई तबाह त हाणे इहे अगरि सूरत हाल हूंदी न त इहे असल में स्कूल्स कॉलेजिस में कैरियर गाइडेंस लाइ काउंसलर्स रखिया वञनि जेका ॿारनि खे उन्हनि जी कैपेबिलिटी खे एनालाइज़ कनि उन्हनि जो इंट्रस्ट लेवल ॾिसनि उन्हनि जा माशी हालात ॾिसनि उन जे मुताबिक़ उनखे प्रॉपर गाइडेंस कनि त असांजा माण्हू उन में अॻियां अचनि इहे इंतिहाई ज़रूरी तव्हां जेकी ॻाल्हि कई त उस्ताद आइडियल हूंदा त उस्ताद ॾिसण में बि सुठो लॻे उस्ताद वेंझल सिंझल हुजे उस्ताद जी फणी निकितल हुजे उस्ताद जा ॾंद साफ़ हुजनि उस्ताद जा न लथल हुजनि असां जॾहिं पढ़ंदा हुआसीं त पंहिंजा न बि चेक कंदा हुआ हाणे अलाए कनि था अलाए नथा कनि उस्ताद जे वात में हाणे गुटको आहे उस्ताद जा ॾंद पंहिंजा ख़राबु आहिनि वरी शागिर्दनि खे चवंदो त तव्हां बुर्श कयो जी जी अर्ज़ु कया त असां मक़सदु जॾहिं जंहिं ज़माने खां पढ़ंदासीं वाक़ई में असां पंहिंजे जंहिं मां आइडियल असांजा उस्ताद हूंदा उनखे ॾिसंदासीं उनखे जज कंदासीं कोशिशि कंदासीं उन जूं शयूं असां में अचनि सही मुंहिंजो ख़ानदानी पूरो टीचर आहे मुंहिंजा ॿाहिरि टीचर मुंहिंजो मक़सदु सभु आहे मां पाण कैंपस जो असिस्टेंट आहियां हेड आहियां त मां अर्ज़ु कया त मक़सदु इहो असांजो जीअं असां लाइक जीअं फिल्म जो हवालो असां ॾींदा आहियूं त फलाणो अदाकार पसंदि आहे त असां उनखे रखंदासीं ऐं उस्ताद बिल्कुलु इन में को शक न आहे धांधलियूं वॾियूं थियूं इन जंहिं इदारे में न थियणु खपे उन में ई थियूं आहिनि बेड लक असांजी ऐं उन में वरी ॿियो इन में पेरेंट्स जो बि आहे त कसूर अथव हाणे उस्ताद जेको हूंदो ठीकु आहे असां जंहिं ज़माने में आयासीं असांजी PTC CT B.Ed M.Ed लाज़मी हूंदियूं गवर्नमेंट कराईंदी साईं हाणे त मां उस्ताद अहिड़ा ॾिसां थो किन खे कन में वाली बि पातल आहे किन जी पोयूं चोटियूं ॿधल आहिनि ॿधी करे अचनि था पिया ई माना कहिड़ा रोल मॉडल आहिनि मां अर्ज़ु कयां न इहो बिल्कुलु ग़लति आहे इन खां हटी करे उन ज़माने जॾहिं असां ट्रेंड थी ईंदासीं CT B.Ed M.Ed कंदा हुआसीं उन खां पोइ असां ख़बर हूंदी त ज़हनी तौर ते ॿार खे कीअं पंहिंजी तरफ़ ॾिमाइल कजे सब्जेक्ट जो सबक़ जो नालो न खणंदासीं ॿार पाण ज़बान सां चवंदो त अॼु जो टॉपिक इहा उन ते असां पोइ पढ़ाईंदा हुआसीं ऐं ॿी सभ खां वॾी ॻाल्हि इहा मां सभु उस्ताद ते त माण्हू सभु को तनक़ीद करे थो पर पंहिंजी जॻह ते उस्ताद सिर्फ़ु स्कूल में 3 या 4 कलाकनि जे लाइ हूंदो आहे 20 कलाक
ॿार जेको आहे पंहिंजे पीउ मां जॻिया सही। जेकॾहिं ॿार जो घर जो माहौल सुठो हूंदो, जाॾे पाड़े में उथे वेहे थो उहो माहौल सुठो हूंदो त यकीनन ॿारु हिकिड़ो मक़सदु हिकिड़ो आइडियल ॿार बि थींदो। ऐं जेकॾहिं असां हुनखे जेके बि असां पंहिंजी तरफ़ खां करे सघूं था, छो जो सेकेंडरी स्कूलनि में असां तालुक़ु सेकेंडरी स्कूल सां त पीरियड हिकु या ॿ, ऐं उन में जेको कुझु असां ॿार में भरणो आहे सो भरी छॾियो था। ऐं उहो वञी जेकॾहिं घर में उन माहौल न मिले, पाड़े में न मिले, गैदरिंग में न मिले त उहो छा कंदो? पोइ नज़लो बसि इहो आहे त कुझु कोताहियूं आहिनि एजुकेशन में, कि अहिड़ा अपॉइंटमेंट अहिड़ी सियासी बुनियादनि ते या रुशत जे बुनियादनि ते थी आहे, पर जेकॾहिं हक़ीक़तनि भाउ वारी ॻाल्हि जेकॾहिं सही तरह सां उस्तादु हूंदो, इन शयुनि मां निकितल हूंदो, गुज़िरियल हूंदो त उन में चवण मक़सदु इहो आहे त उस्तादु अॻे चहिरे मां लॻंदो हो त ही पढ़ियल लिखियल ऐं सुठो बाशऊर उस्तादु आहे, मॉनिटरी मां हाणे उस्तादु लॻनि ई कोन था उस्ताद, चवंदा को ड्राइवर आहे छा माज़रत सां सुठनि उस्तादनि खां माज़रत बि कयूं था न। उथण जो ढंग, वेहण जो ढंग, ॻाल्हाइण जो सलीक़ो, इहे सभ खां पहिरियों असां नंढा हूंदासीं कंहिं बि फ़ैसिले बग़ैर उस्ताद जे फ़ैसिलो न थींदो। उनखे एतिरी जीअं हिन टाइम में MP MNA खे ॾिठी उन निगाह सां ॾिठो हूंदा त उस्ताद खे उन निगाह सां हूंदो ॾिठो वेंदो, ऐं उनखे जेसि ताईं उहो न हूंदो उस्ताद, माना सभु उथंदा एतिरी। साईं ॿाहिरि मुल्कनि में त सिग्नल ते जेकॾहिं को पंहिंजी वेरिफिकेशन जेकॾहिं थिए थी या आइडेंटिफिकेशन जेकॾहिं थिए थी, चए थो जेकॾहिं उस्ताद आहे त सिग्नल्स खोलिया वञनि था, उस्ताद जो एॾो एतिराम आहे त हुनखे सल्यूट पेश करे त उस्ताद खे स्कूल जल्दी पुॼणो आहे, एतिरो हुनजो एतिराम एतिरो मान आहे, असां वटि किथे आहे इहो? बिल्कुलु न आहे। ऐं ॿियो हुन में कलेक्टिव एफर्ट्स जी इलाही ज़रूरत आहे। कलेक्टिव एफर्ट्स यानी सरकार जो पंहिंजो रोल हुजे हुन में, टीचर्स जा अपॉइंटमेंट स्पेशली उन जा बिल्कुलु हिकिड़ा अपॉइंटमेंट मेरिट ते हुजनि। टी ॻाल्हि आहे जीअं साईं चई, जेको मां बि अक्सर वरजाईंदो आहियां कि हिकिड़ो ॿारु जेको आहे 14 खां 16 कलाक पंहिंजे घर में गुज़ारींदो आहे, उन ते पेरेंट्स ऐं टीचर में बि हिकिड़ो कोऑर्डिनेशन इलाही ज़रूरी आहे ताकी उहो ॿार खे वधि में वधि उन ते निगाह रखी वञे, उनखे तमामु शयूं। इहा बदकिस्मती आहे कि असांजा पेरेंट्स बि इहे ई सम्झंदा आहिनि कि साईं मास्तर जी या सरकार जी ज़िमेदारी आहे, पर उन ते कुझु जेके ड्यूटीज़ आहिनि, उन जी बि कुझु ज़िमेदारियूं आहिनि जेके उन खे पूरियूं करणु घुरिजे, छाकाणि जो हिकिड़ी नस्ल जो मसइलो आहे असांजे, ऐं इन में असांखे वधि में वधि तवज्जो ॾियणु खपे। ऐं उस्तादनि जो मयार बहितर करणु, ॾिसो न उनखे इवन रिफ्रेशर कोर्सिस, टीचर्स खे उनखे वधि में वधि ॼाण, ए तमामु शयूं आहिनि। ॿियो उस्तादनि में हिकिड़ी ॻाल्हि जेकी बदकिस्मती सां आई आहे, उहा आई आहे ॾिसो राइट्स लाइ ॻाल्हाइण जी कॾहिं बि मना न आहे, पर तव्हां हुनखे बिल्कुलु पॉलिटिसाइज़ कयो था, यूनियन बाज़ी कयो था, त ए शयूं बि अक्सर वेशकर हानिकार साबित थियनि थियूं। राइट्स ताईं त तव्हां सही आहे, पर उनखां ओरांगे वञो था पंहिंजी लिमिट्स मां, त उहो तमामु चीज़ूं आहे, तंहिंजे करे बि ॿारु जेको आहे असांजो सफ़र करे थो। सही असां पंहिंजी लिमिट खे ओरांगियूं नथा, टाइम पूरो थियो आहे पंहिंजे प्रोग्राम जो। तव्हांजी वॾी महिरबानी आहे, लख थोरा अमित साहिब तव्हां ईंदा आहियो, असांजी ख़ुशी थींदी आहे। थैंक यू। तव्हां पढ़ियल लिखियल माण्हू असांजे प्रोग्राम में ॾिसो हूंदा आहिनि ऐं सुठी ॼाण ॾींदा आहिनि असांखे। मक़बूल साईं तव्हांजी वॾी महिरबानी, लख थोरा। आख़िर में वेंदे वेंदे तव्हां खां बि को सुठो कलाम ॿुधंदासीं, आख़िर में तव्हांखे जज़्बाती करे छॾियोसीं, दिलि आज़ारी थी हुजे त माज़रत सां। ऐं साईं तव्हांजी वॾी मां हिकिड़ी एड कयां, मूंखे ॻाल्हाइण खां पहिरीं ख़बर न हुई साईं उस्ताद साईं में पाण चयो न गौर सां ॿुधा पियो। तव्हां हिकिड़ी ॻाल्हि अञा तव्हां खां रहिजी वई, उहा मां तव्हांखे शायदि यादि बि कराई, जेको तव्हां ॻाल्हायो ॾाढो सुठो ॻाल्हायो, पर हिकिड़ी जेके भाऊ ॻाल्हाए पियो कराची ऐं जेके आबादी वधंदी थी वञे, त उन में हुकूमत खे एतिरा त मुशीर हुजणु खपनि त 4 डिवीज़नियूं आहिनि सिंध में, त हाणे त 5, पर जेकॾहिं मुनसिफ़ाना तौर ते हिकिड़ी डिवीज़न खे हक़ पूरा ॾिना वञनि, जीअं इंडस्ट्रियूं थियूं ठहनि, कारखाना था ठहनि, त जेको भरमार सिर्फ़ु कराची ते छो, अॻिते हली न हिते ॾिसिजो खाधे पीते जी किलत थी वेंदी, पाणीअ जी त किलत आहे, लातादाद बीमारी अलाए छा छा थींदो। जेकॾहिं मुनसिफ़ाना तौर ते 4 डिवीज़न खे सुठो कमु थिए त बहितर आहे। साईं उस्ताद पाण उथियो ऐं चई त मां बाबा पंहिंजे हक़ लाइ ॻाल्हाईंदुसि, सो ॾाढो सुठो लॻो असांखे तव्हां विच में असांखे इंटरप्ट कयो ऐं सुठियूं ॻाल्हियूं तव्हां ॿुधायूं। ॻाल्हियूं हाणे जेकॾहिं वधीक कंदासीं त पोइ तव्हांजो कलाम रहिजी वेंदो, सो इन करे असां मोकिलायूं था। सुभाणे हयाती बख़ैर नई प्रोग्राम में वरी मुज़ महिमाननि सां तव्हांजी कचहरी कराईंदासीं, कम जी ॻाल्हि सुभाणे बि का हूंदी, सो सुभाणे बि असांजो प्रोग्राम ॾिसिजो। अॼोको प्रोग्राम हिते पूरो थिए थो। पंहिंजनि प्यारनि जो, दिलि वारनि जो, घर वारनि जो, नंढनि ॿारनि जो, बीमारनि जो, बुज़ुर्गनि जो ऐं उन्हनि जो बि ख़्यालु रखिजो, जंहिंजो ख़्यालु रखण वारो केर बि कोन्हे असां पारां अलावा ई। जिए लतीफ़ जिए मिठी ॿोली। जी साईं। खबर भी अथई है, मुझे हाल जी खबर भी अथई, कोई भी न थो ख्याल करी, मुझे
मुझे हाल जी है मुझे हाल जी छा थी वियो तोखे आ सुहिणा छा थी वियो तोखे आ सुहिणा जीअण थो ख्याल करीं मुझे हाल जी है मुझे हाल जी समझायो आहे हिते पंहिंजो प्यारा पीढ़ी सॼण गुनाहे तोखे केतिरा ई भेरा समझायो आहे हिते पंहिंजो प्यारा पीढ़ी सॼण गुनाहे सॼण गुनाहे जंहिं ॻाल्हि खां तोखे थो रोकियां जंहिं ॻाल्हि खां तोखे थो रोकियां तूं तो उहा ॻाल्हि करीं मुझे हाल जी है मुझे हाल जी मुझे हाल जी ख़बर भी अथई है मुझे हाल जी ख़बर भी अथई कोई भी न तो ख्याल करीं मुझे हाल जी है मुझे हाल जी ज़िंदगी प्यारा मुझी ॻाल्हि ते तो कॾहिं कयो न वीचारा हो प्यारो आहे ज़िंदगी ज़िंदगी प्यारा मुझी ॻाल्हि ते तो कॾहिं कयो न वीचारा कयो न वीचारा केॾियूं मिनतूं थो कयां तूं कोई बि केॾियूं मिनतूं थो कयां तूं कोई बि पूरो नथो सुवाल करीं मुझे हाल जी है मुझे हाल जी मुझे हाल जी ख़बर भी अथई है मुझे हाल जी ख़बर भी अथई कोई भी न तो ख्याल करीं मुझे हाल जी है मुझे हाल जी वफ़ाईअ खे सभु को सुञाणे अमीर न आहियां एॾो हर को थो ॼाणे वफ़ाईअ खे सभु को सुञाणे अमीर न आहियां एॾो हर को थो ॼाणे हर को थो ॼाणे मूंखे पोइ बि थो सताईं ओ सुहिणा मूंखे पोइ बि थो सताईं ओ सुहिणा हाल थो बेहाल करीं मुझे हाल जी है मुझे हाल जी मुझे हाल जी ख़बर भी अथई है मुझे हाल जी ख़बर भी अथई कोई भी न थो
ख्याल करी मुझे हाल जी है मुझे हाल जी मुझे हाल जी है मुझे हाल जी सुबह सुबह जो पखी अखेर मां उड़े थो हरी नारी रब खे संभाले निकरे थो हिन सरज़मीन सिंध ते जीअं सजो घुरे थो खुशहाली ऐं अमन जो ॾे पैगाम मुंहिंजे सिंध खे सलाम सलाम सिंध